अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। नाज़रीन इकराम, रमज़ान जे महीने में तव्हां हींअर सहरीअ जे लाइ उथिया आहियो। अल्लाह ताला तव्हांखे इन जो अजुरु ॾींदो ऐं उन सां गॾोगॾु जेकॾहिं तव्हां अलाह जूं ॻाल्हियूं ॿुधंदव त तव्हांजो अजुरु डबल थी वेंदो। तंहिंजे करे हिन प्रोग्राम, छाकाणि त 2 कलाकनि जो प्रोग्राम आहे, हिन में तव्हांखे तमामु हिकिड़ी ज़बरदस्त बेसिक तव्हांखे इंफॉर्मेशन मिले थी क़ुर हदीस मां, जंहिंसां तव्हांजी ज़िंदगी तब्दील थी वेंदी। असां वटि हिन मुआशिरे में एॾा ॼार आहिनि माण्हुनि खे फासाइण जा, जो तमामु गुमराह करे था छॾनि। हीउ जेको मुंहिंजो अॼोको प्रोग्राम आहे, हिकिड़ो तमामु अहम प्रोग्राम आहे। हिन में ईअं आहे त मरण महिल जेके फ़रिश्ता साहु कढनि था त उहे बि असां सां ॻाल्हाइनि था ऐं हर कंहिं क़िस्म जे इंसान सां ॻाल्हाइनि था, नेकनि सां, बदियुनि सां। वरी जॾहिं हशर जे मैदान ते पहुचूं था त वरी उते गुफ़्तगू थी थिए, अलाह ताला ॻाल्हाए थो असां सां। हे जो 50,000 साल जो ॾींहुं इन्हीअ जे लाइ आहे। वरी उन खां पोइ जेकॾहिं जहन्नम में वञण महिल गेट ते लंघनि था जहन्नम में, त वरी उते हू ॻाल्हाइनि था जेके दारोगा बीठा आहिनि। या वरी जॾहिं जहन्नम में पहुची वञनि था ऐं उते तकलीफ़ अचे थी, पादर खाइनि था, त वरी रड़ियूं कनि था, उते गुफ़्तगू था कनि, उते अपीलूं कनि था, उहो ॾसींदासीं तव्हांखे। या जेकॾहिं जन्नत में वञनि था त जन्नत वारा उते छा था ॻाल्हाइनि। या वरी उहे हिकिड़ा माण्हू आहिनि जेके हिन जहन्नम में हिन जन्नत में, छो त इन्हनि जूं नेकियूं ऐं बदियूं बराबरि थी वियूं, बिल्कुलु हीअं। ऐं हालांकि हिकिड़ी नेकी, यानी सम्झो त जेकॾहिं तव्हां कंहिं मिसकीन खे मानी था खारायो ऐं उनखे पाणी पियारो त शायदि 10 नेकियूं आहिनि हिते। हाणे हिकिड़ी नेकी माना इहे आहिनि। हाणे ऐं बदियूं ऐं नेकियूं बराबरि थी वञनि त न जन्नत में न जहन्नम में हिकिड़ो मैदान आहे, उते सालनि जा साल, करोड़ साल वेठा न पुॼेसि ताईं को अलाह फ़ैसिलो करे। तंहिंजे करे हीअ हिकिड़ी तमामु इंफॉर्मेटिव आहे त अॻियां छा थियण वारो आहे। तंहिंजे करे अलाह ताला खां मां दुआ थो कयां त अलाह पाक असांखे जी सम्झ अता फ़रमाए। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। हींअर पहिरियों मौज़ू आहे असांजो त मरण महिल जॾहिं असांजो साहु कढण फ़रिश्ता अचनि था त उन महिल असां सां उहे छा था ॻाल्हाइनि, इन खे सकरात चइबो आहे। हाणे इहा जेका गुफ़्तगू फ़रिश्तनि जी मलकल मौत जी ऐं असांजे विच में थिए थी, उहा सकरात जे पीरियड में अञा साहु कोन अथसि, पर इहा शइ हिन जेके मिट माइट खटुनि ते चौधारी वठनि उन खे ॿुधाए नथो सघे। जे ॿुधाइण जी कोशिशि कंदो आहे त मां कंदो गर 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 गर। तंहिंजे करे हाणे अचो त ॾिसूं त इहे अलाह साईं चवे छा थो। असल चए थो त इन जेके फेल थियनि था न, त उन्हनि जा थोरा रीज़न मां ॾेई ॿुधायां थो तव्हांखे। आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। इन्नल्लज़ीना इर्तदू अला अदबारिहिम मिन बादि मा तबय्यन लहुमुल हुदा। चए थो अहिड़ो क़ुर मिलण खां पोइ, हिन जे पढ़ण खां पोइ बि तव्हां हिनखे पुठीअ ते उछलाए छॾियो। अलाह ताला तव्हांखे सॼो इहे डायलॉग, सॼियूं ॻाल्हियूं सभु क़ुर मां कढियूं अथऊं न, छा छा ॻाल्हि थींदो, लेकिन इहो इन खे पोइ ते उछलाए छॾियो। व शैतान सवल लहम व अमला लहम, बल्कि शैतान उन्हनि खे फासाए छॾियो ऐं चई त हीअ कंदो, ॾोकड़ कमाईंदो, करोड़पति थींदो, हीअं कंदो, हीअं थींदो। तंहिंजे करे इहे माण्हू जेके आहिनि इहे छा आहिनि, ज़ालिक बिअन्नहुम क़ालू लिल्लज़ीन करिहू मा नज़्ज़लल्लाहु सनुतीकुम फ़ी बादिल अम्र। इहे जेके माण्हू आहिनि जेके पसंदि कोन था कनि त अलाह जे दीन ते कीअं हलिजे या उन जे कानूननि ते हलिजे, त चए थो त हीअ जेको क़ुर में शयूं आयूं आहिनि इन मां कुझु त असां हलंदासीं, त अलाह फरमाए थो अल्लाह यालम इसरारहम, अलाह जूं सीक्रेटूं सभु ॼाणे थो। हाणे अचूं था फ़रिश्ता। हाणे फ़रिश्ता जॾहिं अचनि था साहु कढण, त ओॾी महिल हुननि खे अहसासु थी थो वञे त यार असां त हे वाक़ई हे त सचो आहे, हे त ॻाल्हियूं आहिनि, हे त हाणे आया आहिनि साहु कढण। तंहिंजे करे पोइ ओॾी महिल मथो पिटींदा पंहिंजो, ओॾी महिल जेको ॿाहूं ॿधंदा फ़रिश्तनि खे। हाणे क़ुर ॿुधो, इहे हिकिड़ा माण्हू जंहिंजो अचनि था साहु कढण, त ओॾी महिल हुनखे अहसासु थिए थो उहे छा था चवनि। अलाह साईं फरमाए थो फ़कैफ़ इज़ तवफ़तहुमुल मलाइकतु, जीअं अहिड़े माण्हूअ जो कीअं हाल हूंदो जॾहिं हुनखे फ़रिश्ता साहु कढणु अचनि था। यज़रबून वुजूहहुम अदबारुम, पोइ नथा निकिरनि। हाणे साहु निकिरे थो न, हुनखे चइबो आहे त निकिरी अचु ॿाहिरि, माना जेको सॉफ्टवेयर रूह आहे उन खे हुकुम थींदो उन लैंग्वेज में जेको हू सम्झे थो त ॿाहिरि निकिरो, त हू इन ते इनकार कंदो। छा चवंदो, मूंखे विथी ॾियो, मां तौबा थो कयां, मां हीउ कमु ग़लति करे आहियां। पोइ देरि जो करे थो, नथो निकिरे, त पोइ हणनिसि था धक। यज़रबून वुजूहहुम अदबार, मुंहं ते बि धक, पुठीअ धिक। इहे केरु आहिनि, ज़ालिक बिअन्नहुम मुतबऊ मा अस्ख़त अल्लाह, छाकाणि ही उहे माण्हू आहिनि
जेके जंहिंसां अलाह नाराज़ पियो थिए इहे उन्हनि रस्ता अख़्तियार कया। वकरे हू रिज़वान हो, ऐं जंहिंसां अलाह राज़ी पियो थिए इन्हनि खां हिनखे नफ़रत हुई। अहबत ऐमालम, तंहिं करे अमल सभु चट थी विया। हाणे इन जो मिसाल अलाह फरमाए थो त वलव तरा इज़ ज़ालिमून फ़ी ग़मरातिल मौत, ऐं चए थो उन्हनि माण्हुनि जो जे काश तव्हांखे सीन ॾिसण में अचे त मौत जो उन्हनि जे मथां वक़्तु अची वियो आहे, ऐं पोइ उहा मलाइकत बासितू ऐदिहिम अख़्रिजू अनफुसम, त फ़रिश्ता जेके साह कढण वारा उहे हथ ईअं ड्रिघा कनि था ऐं उनखे चवनि था त ॿाहिरि निकिरी अचु। छा करिणो आहे? अल यौम तुजज़ौन अज़ाबल हून बिमा कुंतुम तक़ूलून अलाह ग़ैरुल हक़, चए थो तव्हांखे असां तव्हांजो साहु कढण में आया आहियूं, हींअर तव्हांजी कम्यूनिकेशन हिननि ॿियनि माण्हुनि सां कान्हे, सिर्फ़ु असां माना फ़रिश्ता। चए थो त अल यौम तुजज़ौन अज़ाबल हून, असांजो ई बिमा कुंतुम तक़ूलून, चए थो त हाणे तव्हां इहो अज़ाब जेको तव्हां जे लाइ आंदो आहे न इन खे चखो, ऐं छो त बिमा कुंतुम तक़ून अलाह ग़ैरुल हक़, ऐं तव्हां वरी पंहिंजा माण्हुनि जे चवण ते असली जेके अलाह जो गुफ़्तगू आहे क़ुर में उहा छॾे बुज़ुर्गनि ऐं ॼटनि जे चवण ते थियनि। व कुंतुमन आयाती तस्तकबिरून, ऐं इन्हनि ॻाल्हियुनि ते तव्हां तकरबे कयो। हाणे हू चवंदा त असांजा फलाणा दोस्त आहिनि, फलाणा कूड़ा, त चवंदनि लक़द जिअतमूना फुरादा, तव्हां कमा ख़लक़नाकुम अव्वल मर्रा व तरक़तुम मां ख़वलनाकुम वरा ज़ुहूरिकुम मां नरा माकुम शुफ़ा लज़ी ज़ामतुम, चए थो तव्हां त दुनिया में अकेला आहियो, हाणे तव्हां पिया चओ त असांजी ॿी मदद कंदा, असांखे माण्हू तव्हां सां फ़रिश्ता अचनि ऐं तव्हां सम्झो पिया त इहे तव्हांखे बचाईंदा। तंहिंजे करे रसूल सलाम फरमाए थो त यकुल इब्न आदम माली माली, माण्हू चवंदा ॾोकड़ पैसा दुनिया, त इन जो तर्जुमो ॿुधायां थो त पाण नबी करीम सलम जेका असां हिकिड़ी आयत बि पढ़ी त पाण फरमायूं त इंसानु चवे थो मुंहिंजो माल, ए इब्न आदम तुंहिंजो कहिड़ो माल आहे? तुंहिंजो माल सिर्फ़ु उहो आहे जेके तो खाधो ख़तमु कयो, कपिड़ा पाए पुराणा कई ऐं सदको कई, बसि इन खां अलावा तुंहिंजो माल कोन्हे, पराओ माल आहे। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो अल्लज़ीन ततवफ़ाहुन मलाइकतु ज़ाली अनफुसिहिम, त जिन खां फ़रिश्ता साहु कढणु ईंदा, जिन तबाह कयो आहे पाण खे, ज़ुल्म कयो अथनि, फेल थिया आहिनि, फ़अल्कू सलम, त फ़रिश्तनि खे ॾिसी चवंदा अस्सलाम अलैकुम, ऐं वरी चवंदा आहिनि मां कुना नअमल में सही न, असां त साफ़ु सुथरा माण्हू हुआसीं, माना ॻाल्हाइण जा छिता आहिनि न, हाणे गुनाह करे कोर्ट में कीअं ॻाल्हाईंदा, न सही न, असां त हुआसीं कोन उते बि इन जा ट्रिक था कनि। छा त पहिरीं त फ़रिश्तनि खे ॾिसी कंदा सलाम, पोइ चवंदा मां कुना नअमल में चवंदा असांसीं का बि बुराई कान्हे, नेक शख़्स हुआसीं, भला इन अलाह अलीम बिमा कुंतुम तअमलूं, लेकिन फ़रिश्ता चवंदा त अलाह खे सभु ख़बर आहे, जेको हुन रिकॉर्ड हूंदो सॼो। फ़अदख़ुलू अबाब जहन्नम, चई हाणे त तव्हां फेल थिया हो, तंहिंजे करे जहन्नम जे दरवाज़े में दाख़िल थियो, ख़ालिदीन फ़ीहा, उतां निकिरंदव कोन, फल बेस मसवल मुतकबरीन, अहिड़नि मुतकबरनि लाइ बुछड़ी जाइ आहे। उन खां पोइ चए थो त जेको आहे सो वकील लज़ीन तक़ू माज़ा अंज़ल रबकुम, पर जेके नेक शख़्स हूंदा जंहिंजो साहु कढणु ईंदो त उन्हनि जो छा रवैयो आहे, जे हुनखां पुछिबो त अलाह छा नाज़ुल कयो आहे, त चवंदा कालू ख़ैरन, माना अहिड़ो क़ुर ॾिनो अथई जंहिंमें ख़ैर ई ख़ैर आहे। लिलज़ीन अहसनू फ़ी हाज़ी दुनिया हसन, पोइ जेके हिन दुनिया में नेक थींदा उन लाइ उते बि भलाई थींदी। व दारुल आख़िरत ख़ैर ख़ैर, ऐं अलाह जो आख़िर जो जन्नत वारो घरु बहितर आहे, वल नैम दारुल मुतक़ीन, ऐं बहितरीनु रहण जो घरु आहे जेके अलाह खां डिगा। उन खां पोइ अचे थो त हता इज़ा जात रुसुलना या तवफ़ऊनहुम, हाणे जेको शिरक कनि था न अलाह खे छॾे, पोइ जॾहिं मौत जो वक़्तु अचे थो, हे सभु मौत जी ॻाल्हियूं आहिनि, ओॾीमहिल जेके फ़रिश्ता ॻाल्हाइनि था, हता इज़ा जात रुसुलना, जॾहिं असांजा फ़रिश्ता हिनखे साहु कढणु ईंदा, या तवफ़ऊनहुम, उनखे मौत ॾियण लाइ, कालू ऐं न मां कुंदुम तदून में दून लाइ, तूं जो अलाह खे छॾे ॿियनि हस्तियुनि मोलनि खे घुराईंदे, मोलनि खे सॾींदे, फलाणा मदद कर, फलाणा मदद कर, फलाणा मदद कर, त छा चवंदा हुते, चवंदा त कालू ज़लू अन्ना, चवंदा इहा त सॼी सिस्टम ई ग़लति निकितो, हींअर उन्हनि मां को नज़र कोन थो अचे असांखे छॾाइनि, व शहदू अला अनफुसिम, ऐं पोइ पंहिंजे नाले चवंदा अनहम कानू काफ़रीन, यार असां त कुफ़ुर कयो, छो त असां क़ुर माना सां कोन पढ़ियो, जे क़ुर माना सां पढ़ूं हा त असांखे अलाह ताला सेखारे हा त सिर्फ़ु मूंखां घुरो, मूंखां अलावा कंहिं ॿिए खां घुरींदव, इहो शिरक आहे। ॾातार त ॾुख कया, पाणा मथे मङणे मुंहुं दर छॾियो, किनी कोह ॿिया, त इहा जेका ॻाल्हि आहे, तंहिंजे करे अलाह फरमाए थो वरी फ़रिश्ता
इन लज़ी तवफ़ाहुम मलाइकतु ज़ालिमी अनफुसिहिम, अहिड़ा ज़ुल्म पंहिंजे जिन जान ते कयो जॾहिं फ़रिश्ता उन्हनि जो को मौत ॾींदा, कालू पुछनि था उनखां फ़ीम कुंतुम, चई त पोइ हे तव्हांजी रिज़ल्ट अहिड़ी किनी छो आई आहे, छो जहनम जहिड़ा थी विया, कालू छा चवंदा, साईं कुन्ना मुस्तज़अफ़ीन फ़िल अर्द, चईसीं असां त कमज़ोर हुआसीं, कमु करण वारा मिसकीन हुआसीं, असां त इन्हनि बुज़ुर्गनि जे चवणु लॻासीं, कालू अलम तक अर्दुल्लाह वासियतन व तुहाजिर फ़ीहा, चई जेकॾहिं अहिड़े माहौल में फासी हो था चवनि, असां माहौल में फासी वियासीं, सॼा माण्हू कमु पिया कनि, शिरक पिया कनि, क़बरुनि ते पिया सजदा पिया कनि, त फ़रिश्ता था चवनि कालू अलम तकुन अर्दुल्लाह वासियतन, छा ज़मीन अलाह जी बसि इहा तव्हांजे ॻोठ वारी हुई, अलाह जी ज़मीन वासी आहे, पोइ तुहाजिर फ़ीहा, हितां निकिरी वञी अहिड़े माहौल में वञो जिथे शिरक न थी आहे, फ़उलाइक मावाहुम जहन्नम वसाअत मसीरा, हाणे कुझु कोन्ह थींदो, तव्हांजो ठिकाणो जहन्नम में ऐं बुछड़ी जाया। लेकिन सिर्फ़ु उहे बची वेंदा इल्लल मुस्तदअफ़ीन में रिजाल व निसा, जेके आहिनि जेके ज़ईफ़ आहिनि, जेके हली नथा सघनि, वल विलदान ऐं नंढड़ा ॿार, ला यस्तुन हीलतऊं वला यहदूं सबीला, न को हीलो करे सघनि था, न उहो हिदायत हासिलु करे सा। बाक़ी इन्हनि जे बारे में अलाह फरमाए थो फ़उलाइक असल्लाह ऐं याफ़ू अनहुम, थी सघे थो अलाह इन्हनि खे माफ़ु करे, वकान अलाह अफ़ूअन गफ़ूरा, अलाह ताला दरगुज़र कंदड़ ऐं गुफ़ार आहे। चए थो जेकॾहिं तव्हां अलाह जे रस्ते खे इन शिरक जे करे तव्हांजे माहौल में रुॻो शिरक ई शिरक ऐं तव्हां चओ था छॾे वञूं, त इन में तव्हांखे फ़ाइदो पवे हा। रब साईं फरमाए थो सूरह निसा में वमई युहाजिर फ़ी सबीलिल्लाह, जेकॾहिं अलाह जे रस्ते में इन गंदक मां बचण जे लाइ तव्हां पंहिंजो जेको हिजरत कयो कंहिं ॿिए शहर में वञो, जद फिल अर्द यजिद फिल अर्द मुरागमन कसीरऊं वसात, तव्हां पाण ॾिसंदव त जंहिं जाइ ते वियो आहियो उते तव्हांखे ॾाढो रिज़्क मिलंदो ऐं जेको आहे सो तव्हांखे उते वसी शयूं मिलंदियूं। वमई यख़ुरुज मिन बैती मुहाजिरन इलल्लाह व रसूली, पोइ जेको पंहिंजे घर मां मुहाजिर थी निकिरे थो अलाह रसूल ॾे, सुम यदरिकुल मौत, पर ओचितो हुनखे मौत जी न फ़क़त वक़ अजरहू अलाह, त अलाह ते जेको सो इहो कमाए वियो ऐं अलाह जो अजुर हुनखे मिली वियो, वकान अलाह गफ़ूर रहीम। रुगो तव्हां हिजरत कई, घर छॾे शिरक खां वञो था ऐं रस्ते में मरी पओ, त माना तव्हांखे वॾो सवाबु मिलो। हाणे जेके ॾोहारी आहिनि, पोइ जॾहिं उन्हनि खां साहु कढणु अचे थो, फ़रिश्ता निकिरनि नथा, पोइ छा था कनि फ़रिश्ता उन्हनि सां, ॿुधो क़ुर, वलो तरा इज़ यतवफ़ल लज़ीन कफ़रू, काफ़रू माना जेके फेल थिया आहिनि, वरी मुस्लमान हुजनि, पोइ उनखे ॾिसंदो जिन खां साहु कढनि था अल मलाइकतो, त फ़रिश्तनि खे ॾिसंदो, चए थो जेकॾहिं तव्हां ॾिसी सघो, ॾिसंदो त कोन पर अलाह ते यकीन करिणो आहे। यज़रिबून वुजूह अदवार, मुंहं ते बि धक ऐं पुठीअ ते बि धक, ऐं चवंदा ज़ूकू अज़ाबल हरीक, बाहि चखो, बाहि जो अज़ाब चखो, छो छाजे कारण, त तव्हां ज़ालिक बिमा क़दमत ऐदीकुम, इहे तव्हांजा अमल तव्हांजे हथनि अॻिते मोकिलिया आहिनि, व अन अलाह लैस बिज़ल्लाम लिल अबीद, अलाह तव्हां सां ज़्यादती कोन थो करे, इहा तव्हां पंहिंजी ज़्यादती पंहिंजी अमलनि जे करे पाण कई आहे। हाणे जेके माण्हू बुराई कनि था त छा चवंदा, वकाल लज़ी ला यरजून लिकाना, माना न क़ुर खे सम्झनि था न क़ुर खे कनि था, पोइ टेगर करे चवंदा लौला उनज़िल अलैना अल मलाइकत, पोइ असांजे डायरेक्ट अलाह फ़रिश्तो मोकिले न, अची मूंखे ॿुधाए अलाह छो थो मोकिले, ऐं नरा रबना, या अलाह पाण अची असांजे साम्हूं ज़ाहिर थिए, लख दिस्तकबरू फी अनफुसिहिम अताऊ उतवन कबीरा, इहो टगिर आहे हिन जे दिमाग़ जो मथो फिरियल आहे ऐं इहो तकबर आहे। चए थो जेकॾहिं फ़रिश्ता हिनखे शौक़ु आहे न ॾिसण जो, त अलाह चए थो योम यरउन अल मलाइकत ला बुशरा योम लिल मुजरिमीन, फ़रिश्ता नज़र ईंदा पर साहु कढण महिल, त चए थो जॾहिं इहे फ़रिश्ता ॾिसंदा उन ॾींहुं का बि ख़ुशख़बरी न हूंदी मुजरिम लाइ, भई यक़ूलून हिजरनि महजूरा, चवंदा हितां भॼूं किथां, हे जो फ़रिश्ता साहु था कढनि, को अहिड़ो तरीक़ो हुजे जो हितां वठी भॼूं ऐं हिननि खां भॼी वञूं। ऐं हिन दुनिया में छा था चवनि, वकालू ऐज़ा ज़ललना फिल अर्द, चवंदा क़बर में वेंदासीं मिटी चूरो चूरो थी वेंदासीं, इन्ना लफ़ी ख़ल्क़िन जदीद, पोइ छा वरी उथंदासीं छा नवां ठही, बल हुम बि लिकाओ रबिहिम काफ़िरून, इन्हनि खे यकीन ई कोन्हे की अलाह जे आॾो हाज़िर थियणो आहे। तंहिंजे करे कुल चओ यतवफ़ाकुमुल मलकत मौत अल्लज़ी वुकिल बिकुम, चईं त तव्हांजे मथां जेको मौत जो फ़रिश्तो मुक़ररु थियल आहे उहो ईंदो, सुम इला रब्बिकुम तुरजऊन, ऐं तव्हांखे अलाह ॾे मोटाए वेंदो। हाणे छा आहे, जॾहिं अलाह जे आॾो पेश था थियनि त अलाह फरमाए थो वलो तरा इज़िल मुजरिमून नाक़िसू रूसम, माना कंध खे नेधि करे वेहंदा इंद रब अलाह जे आॾो शर्म में,
रबना अबसरना वसम चवंदा हाणे असांखे रब साईं सम्झ में अची वियो आहे, ॿुधो बि चङी तरह अथऊं। फर्जे न असां बसि हाणे चऊं था सेकंड चांस ॾे, न मतिलबु साल इना मुकिनूं न, असांखे यकीन अची वियो आहे ऐं जेको आहे सो असां नेक कमु कयूं। बाबा तव्हांखे यकीन अची वियो आहे, पोइ हे छो, हे काॾे वियो? यकीन त हिन मां थो अचे माण्हुनि खे। अंग्रेज़ माण्हू क़ुर पढ़ी मुस्लमान पिया था थियनि, हे था चवनि त जॾहिं अलाह असांखे ॾिसण में ईंदो पोइ चवंदासीं हाणे असांखे यकीन आहे, हाणे असांखे मोटाए, हाणे असां चङा थींदासीं। अफ़सोस आहे यार। अलाह फरमाए थो वलो शे नाल आतई ना कुल नफ़्सिन हुदा। अलाह चए थो मां जेकॾहिं ज़ोरीअ सभिनी खे हिदायत ॾियां हा त असीं चाहियूं त ॾेई पिया सघूं, पोइ फ़ाइदो कहिड़ो, पोइ माना सभु जन्नत में वञे। पोइ इन मेरिट कहिड़ी थी माण्हूअ जी? अलाह ज़ोरीअ ते वला किन हक़ल कौल मिनी, लेकिन अलाह चए थो मां जेका ही सिस्टम डिज़ाइन कयो आहे इन मुताबिक़ ल अमल अन जहन्नम जिन्नत वन्नास अजमईन, मूंखे बि जहन्नम भरबो जिन्ननि मां इंसाननि मां। बाक़ी हाणे मां ज़ोरीअ हिदायत ॾियां पोइ मां जहन्नम छाजे लाइ ठाहियो आहे? ऐं पोइ उते छा चवंदा? फ़ज़ूकू बिमा नसीतुम लिक़ाउ यौमिकुम हाज़ा, जहन्नम में विझी चवंदा हाणे चखो तव्हां हिन ॾींहं खे विसारे छॾियो। हालांकि क़ुर में हे ॾिसो डिटेलूं क़ुर में आहिनि न, उतां ई तव्हां कढां वेठो, या मां तव्हांखे स्टोरी थो ॿुधायां। सो अलाह चवंदा आहिनि इन्ना नसीनाकुम, असां तव्हांखे हाणे सफ़ा विसारे छॾियो, जो तव्हां मूंखे विसारे छॾियो। अलाह तव्हां सां गुफ़्तगू करे अलाह जा अंब पिया खाओ, अलाह जा चांवर खाओ पिया, मच्छूं खाओ पिया, जंहिं तव्हांजे लाइ इहो रिज़्क़ कयो आहे उनजी ॻाल्हि ई तव्हां कान ॿुधी ऐं उनखे तव्हां विसारे छॾियो। त चए थो इन्ना नसीनाकुम, तंहिंजे करे असां अलाह चवंदा मां बि तव्हांखे विसारे छॾियो जो तव्हां मूंखे विसारियो हो। ऐं वज़ूकू अज़ाब अल ख़ुल्द, ऐं इहो जहन्नम जो अज़ाब चखो हमेशह जे लाइ, बेमा कुंतुम तामल, छो त अमल तव्हां अहिड़ा कया। हाणे हिकिड़ो त इहो केस थी वियो। हाणे वरी हिकिड़ो केस आहे त जॾहिं इहे मलाइक इंसान जन्नत में वेंदा, अंदरि घिड़ंदा या जहन्नम में घिड़ंदा, त उते जेके फ़रिश्ता बीठा उनखे वेलकम करण लाइ उन्हनि जी ऐं इन्हनि जे विच में कुझु गुफ़्तगू थिए थो, मां चवां तव्हांखे उहो ॿुधायां। हाणे वञनि था वकाल लज़ीफ़ी नारिल ख़ज़नती जहन्नम, त जॾहिं जहन्नम जे वेंदा त जेको जहन्नम जो दारोगो आहे न उन खे छा चवंदा त अदऊ रबकुम, चइनि ए फ़रिश्तो जहन्नम जा दारोगो तव्हां अलाह खे असांजे लाइ चयो युख़फ़िफ़ अन्ना यौमन मिनल अज़ाब, को हिकिड़े ॾींहं जो असांजो अज़ाब घटि करे। छो त संदन जेको दुआऊं आहिनि न उहे ब्लॉक थी थियूं वञनि। हाणे उहे माना इन जो जेको आवाज़ु आहे आसमान ते वेंदो ई कोन। अॼु वञी सघे थो, अॼु तव्हां घुरंदव अलाह ताईं पहुचे थो, तव्हांजे अलाह जे सिस्टम में पहुचे थो। पर हिकु दफ़ो जहन्नम वियो इहा फैसिलिटी ख़तमु थी वञे, छो त हुनखे ढक ॾेई था अचनि। पोइ फ़रिश्तनि खे था चवनि जेके मथां दारोगा बीठा आहिनि तव्हां अलाह खे चओ, त उहे छा था चवनि? कालू अवलम तक तातीकुम रुसुलकुम बिल बैनात, चए थो तव्हां वटि अलाह जा रसूल चिटियूं सवलियूं इंस्ट्रक्शन कोन खणी आया। बैनात माना सफ़ा आसान माना में, हे मां माना कयां पियो, तूं ॿुधायो त हिन में का साइंस आहे का वॾी? कालू भला, चवंदा हा आयो त हो। कालू फदऊ वमा दुआ काफ़िरीन इला फ़ी ज़लाल, चई हाणे तव्हां पाण अलाह खे रड़ियूं कयो, पर अलाह चए थो तुंहिंजो आवाज़ु मथे वेंदो ई कोन्हे, पिया रड़ियूं कनि। वरी जेके जन्नत में वेंदा त वसीक लज़ी न तको रबहुम इलल जन्नत ज़ुमरा, पोइ अलाह ताला वरी जेके जन्नत में वेंदा उहे टोलनि जे टोलनि में वेंदा। हता इज़ा जाऊ हा, पोइ जन्नत जे दरवाज़े ते पहुचंदा, पोइ फुतियत अबवाब हा, त उनजा दर खुलंदा। वकाल लहम ख़ज़नत हुआ, त उते जेके फ़रिश्ता दारोगा बीठल हूंदा उहे छा चवंदा? सलामुन अलैकुम, चवंदा अस्सलाम अलैकुम तिब्तुम, चवंदा वाह जो कमु करे आयो, वाह 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 जी तव्हां महिनत कई आहे। फ़दख़ुलूहा ख़ालिदीन, अचो जहन्नम में हमेशह जे लाइ। तंहिंजे करे हाणे हे यकियूं हदीसूं आहिनि, टाइम कोन्हे न त मां तव्हांखे सभु पढ़ी ॿुधायां इन मसइले में। ओके, हाणे चवंदा पोइ जॾहिं जन्नत में वेंदा न त एॾा ज़बरदस्त शयूं ॾिसी छा चवंदा? कालुल हम्दुलिल्लाह, चवंदा अलाह साईं तुंहिंजी तारीफ़, अलज़ी सदक ना वादो, जंहिं पंहिंजो वाइदो सचो करे छॾियो। हाणे वाइदा आहिनि न क़ुर में। हाणे जॾहिं जन्नत में अलाह चए थो जन्नत में वेंदो, नेक थियो, ज़कात ॾियो, कंहिं ते कूड़ न हणो, बुरायूं न कयो, त पोइ अलाह ताला पोइ चवंदा त अलज़ी सदक ना वाद, अलाह पंहिंजो वाइदो सचो कयो। व औरसन अर्द, हाणे असांखे एॾी वॾी प्रॉपर्टी ज़मीन जी उते ॾिनी अथई जन्नत जी, न त बाऊ मिनल जन्नत हईस न छा, एॾी प्रॉपर्टी आहे जिथे वञी वेहूं, माना हिन महल में वेहूं, हुन तलाउ ते वेहूं, हुन ढंढ जे किनारे, समुंड जे किनारे, जिथे वञूं वेहूं। पर नेम अजुर आमिलीन, चवनि था वाह जो अलाह बदिलो ॾिनो आहे नेक अमल करण वारा। हाणे वरी जेके जहन्नम में वञनि था पुछनि था उन्हनि खां त यतलून अलैकुम आयात रबिकुम,
छा क़ुर तव्हांखे कंहिं पढ़ी कोन ॿुधायो व युनज़िरूनकुम लिका यौम कुहाज़ा त ऐं तव्हांखे उन में कंहिं कोन ॾसियो त हीउ वाक़ियो थियण वारो आहे, जेका सीन जंहिंमें हींअर तव्हां वेठा आहियो क़ुर में एडवांस में इहा सीन तव्हांखे मिलियल आहे। त चवंदा कालू भला चए हा ॿुधो त असीं मौलवी चवंदो वलाकिन हक़त कलिमतुल अज़ाब लिल काफ़िरीन, लेकिन तव्हां उन ते न कयो अमल, कन टार करे छॾियो, तंहिंजे करे काफ़रनि ते अज़ाब त ईंदो। तंहिंजे करे चयो वेंदो की लद खुल अबवाब जहन्नम ख़ालिदीन फ़िहा, चए हलो हाणे जहन्नम जे दरवाज़नि मां दाख़िल थियो, हमेशह रहंदव। व बेस मसवल मुतकबरीन, तव्हां दुनिया में टेगर कंदा हुओ, लय कंदा हुओ, हथ हीअं करे हलंदा हुओ, पराडो मां लहंदा हुओ त ॼण तव्हां हिकिड़ी आसमान मां लथा आहियो, या पंहिंजे ज़ात ते फ़ख़ुरु कंदा हुओ, मां फलाणी ज़ात मुंहिंजी ऊची ज़ात आहे। कम तव्हां कंदा हुओ जेके आहिनि इहे जेके काफ़रनि वारा, त पोइ कहिड़ो फ़ाइदो? त चए थो फ़ बेस मसवल मुतकबरीन, माना तव्हां तकबर करण जे लाइ इहो बुछड़ी जाइ आहे रहण जे लाइ। व लिलज़ीन कफ़रू बिरब्बिहिम अज़ाब जहन्नम बेसल मसीद, चए थो त जेके इन्हनि कुफ़ुर कयो, कुफ़ुर कयो जेके फेल थिया आहिनि, कुफ़ुर जेको आहे जंहिं फेल थिया आहिनि उनखे हाणे काफ़र चइबो, नापास थी विया जंहिं मार्कूं न खयूं उहे उनखे त अलाह सां ते जिन कुफ़ुर कयो पंहिंजे रब सां, अज़ाब जहन्नम बेसल मसीद, बुछड़े में बुछड़ी जाइ आहे रहण जी। इज़ा उल कूफ़िया ॼण उछलाइबो उन्हनि में अंदरि, समियूं लहा शहीकूं ऐं तफ़ूर, त उहो जन्नत उहो जहन्नम उहो ॾिसी उन माण्हूअ खे वठी चिड़ कंदी ऐं रड़ियूं कंदी, ऐं एॾी चिड़ कंदी तकाद तमयज़ महिल गई त ॼण फाटे थी कावड़ में, कुल मां उल्की फ़िहा फ़ौजुनि, ऐं पोइ जॾहिं उनखे जहन्नम में विधो वेंदो टोलनि जा टोला, सलम ख़ज़न, त उते जेके फ़रिश्ता बीठा आहिनि जेके उनजी ड्यूटी आहे जहन्नम ते ॿारणो करणु करे, त उहे उनखां पुछी था पुछनि हलो हेतिरा ॼणा आया हो, अलम यातिकुम नज़ीर, तव्हां ॾे को रसूल कोन आयो छा? त छा चवंदा कालू बल कद जा ना नज़ीर, चए आयो त हो असां वटि बिल्कुलु शक आहे, लेकिन व कज़ब न, असां हिनखे अहमियत कान ॾिनी, असांजे मौलवियुनि जो कमु आहे। हालांकि हीअ सवली सिंधी आहे, मां तव्हांखे माना ॿुधायां थो, ॿुधाइण में कहिड़ी ॾुखी आहे। ऐं पोइ चई असां यकीन कोन कंदासीं, पोइ चवंदा हुआसीं वकुलना मा नज़ल्लाह मिन शैइन, अलाह का शइ कान कई आहे। इहे मौलवी पंहिंजे हथनि जूं ॻाल्हियूं था कनि, व इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिन कबीर, त चयूं अलाह, वरी फ़रिश्ता चवनि ए मार पियो, हे त तव्हां हिकिड़ो वॾी गुमराहीअ में पइजी वियो, जो क़ुर जहिड़ी ॻाल्हि लाइ चयो त जेको सो इहो अलाह ईअं कोन्ह चयो आहे। पोइ जी ब्रेक वठूं था। हा जी, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ॾिसो केॾो अहम ॻाल्हि थी हले। ॾिसो न, मां तव्हांखे को किसा कोन थो ॿुधायां, ऐं प्योर क़ुर मां तव्हांजे लाइ सॼी शइ कढी आहे, प्योर तरीन शइ मां तव्हांखे ॿुधायां थो, या किथे किथे एक्सपीरियंस नबी साईं जो अक़वाल या कोल, बसि ॿाहिरि मां मञा कोन थो। हाणे जॾहिं हुनखां पुछनि था फ़रिश्ता त तव्हांखे को नबी कोन आयो, तव्हांखे क़ुर कोन मिलियो, त चवंदा कालू भला कद जा न, हे के जहन में माण्हू विया आहिनि उनजी ॻाल्हि पई हले, चवनि न वाक़ई ॾिजाइण वारा आहियो, फ़क़ज़ब न, पर असां लिफ्ट न कराई, असां त बसि असां रईस माण्हू आहियूं, असांजी ज़ात वॾी आहे, बसि असांखे माण्हू पेर पिया था असांजा ज़ोर ॾियनि, हाणे असांखे एॾी वॾी ज़ात आहे त अलाह असांखे सिधो जन्नत ते मोकिलींदो, तंहिंजे करे शराब पीतासीं, ज़नाऊं कयूंसीं, हर कंदासीं, परवाह कान्हे। वकुलना मा नज़ल्लाह मिन शैइन, ऐं चवंदासीं इहे जेके ॻाल्हियूं चओ था इहो क़ुर में कोन्हनि के, इन क़ुर खे मञनि था पिया, न अलाह सां इहे ॻाल्हियूं कोन कयूं, मौलवी हथ जूं था ठाहिनि। व इन अंतुम इल्ला फ़ी ज़लालिन कबीर, त हथु पटिजी वेंदो उन्हनि जो दारोगनि जो, चवंदा हाय घोड़ा, इहो तव्हां एॾी यानी गुमराहीअ में हो, वॾे में वॾी गुमराही जो तव्हां अलाह जी ॻाल्हि कान्हे, माना तव्हां सम्झो पिया त तव्हां जेको आहे सो पाण ई पैदा थिया हो। ऐं पोइ वरी उते छा उनखे छा चवंदा, चवंदा यार सच थो चओ, वो कालू लव कुना नस्मउ और न किल, काश असां अलाह जी ॻाल्हि ॿुधूं हा ऐं उन ते सोचूं हा, उन ते अमल कयूं हा, मां कुना फ़ी असाब सही, पोइ असां जहन में कोन वञूं हा। फ़ा तरुफ़ बि ज़म्बिम, हाणे एतिराफ़ था कनि पंहिंजे गुनाहनि जो, पर सोख कले असाब सही, हाणे कुझु कोन ॾिनो हणोनि लत, हाणे सोख कनि त माना धिको ॾियोनि असाब जहनमिन खे, हलो हाणे कुझु कोन्ह थींदो। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त चए थो त पंहिंजो हिन जी माना आहे इन में माण्हू हरगिज़ हलाक न थींदा जेसि ताईं के पंहिंजो उज़ुर न कनि, या फरमाया की पंहिंजे पाण सां उज़ुर कनि, माना पाण इहे हलाक थींदा पर ॾसींदा त असां ॾोही आहियूं, इहो उज़ुर कंदा। हाणे उन खां पोइ हाणे अचे थो याने जॾहिं जॾहिं क़यामत में मैदान ते पहुची वेंदासीं, हशर जे मैदान ते,
त उन ॾींहुं अलाह ताला जी कुझु गुफ़्तगू थींदी सभिनी सां, ॿुधव न, सभिनी सां थींदी। हाणे ॾिसो अलाह हुन सां छा थो ॻाल्हाए। अलाह तो जनरल इहा ॻाल्हि त क़ुर अमल लज़ीन आमनू, माना जेके हिन खे ईमान आणनि था त ही अलाह ॻाल्हाए थो असां सां, व अमिलू सालिहात, ऐं पोइ हिन मुताबिक़ पढ़ी पढ़ी अलाह जे हुकुमनि ते नेक अमल कनि था, युदखिलहुम रब्बुहुम फी रहमती, त अलाह हुनखे दाख़िल कंदो पंहिंजी रहमत में। ज़ालिकुल फौज़ुल मुबीन, इहो वॾे में वॾी कामयाबी आहे। लेकिन व अमल लज़ीन कफ़रू, पर जेके काफ़र थिया फेल थिया जहन्नम में वञनि था, त उन्हनि खां पुछो वेंदो अफ़लम तकुन आयाती तुतला अलैकुम, छा तव्हांखे कंहिं बि क़ुर पढ़ी कोन ॿुधायो या तव्हां पाण कोन पढ़ियो, या जी माना कान कया, या फस्तकबरतुम, या टेगर कयव, तव्हां कयो टेगर, त असांखे हिन जी ज़रूरत ई कान्हे का, हे सम्झो त हे मौलवियुनि जी ॻाल्हि आहे। व कुंतुम क़ौम मुजरिमीन, ऐं तव्हां हक़ीक़त में मुजरिम, अलाह जो पाणी पीतव, अलाह जूं माखियूं खाधव, अलाह जी अखियुनि सां निहारियो, पर अलाह जी ॻाल्हि कोन ॿुधव, पोइ इन खां वॾा मुजरिम केरु थी सघे थो। ऐं जॾहिं तव्हांखे चयो पियो वियो वइज़ा कील इन वाद अलाह हक़ व सात लारई वफ़ी आहे, तव्हांखे ॾसींदा हुआ माण्हू त बाबा हे अलाह जो वाइदो सचो आहे, अलाह हरू भरू तव्हांखे पैदा कोन कयो आहे, हुन पंहिंजी इबादत जे लाइ पैदा कयो आहे, लारई वफ़ी आहे, हिन में शक न कयो क़यामत थींदी। कुल तुम तुंहिंजे जवाब में टड़ाई करे छा चवंदो, मां नदरी, असांखे कहिड़ी ख़बर, मसा थिए क़यामत वरी कॾहिं थींदी। इन ज़ुन इला ज़न्ना, इहे मिड़े माण्हुनि जे ॿुधण जूं ॻाल्हियूं आहिनि। वमा नहन बि मुस्तक़ीनीन, असांखे त यकीन कोन ईंदो। इहो आहे एटीट्यूड जहन्नम में वञण वारनि जो। हा बसि ॾिसूं था असांखे कान थी अचे। ऐं उनखां पोइ बदा लहुम सयात मां अमिलू, पोइ इहे जेके कमु कयनि उहे बुरायूं हिन जे मथां इन्हनि जो असरु ज़ाहिरु थींदो। हा कबि मां कानू बि यस्तहज़ून, इहा जेके टेगर पिए कयनि ऐं जेके मज़ाक़ पिए आहिनि, इहा हिन जे मथां चढ़ी वेंदी। ऐं पोइ हुनखे छा चवंदो, चयो वेंदो जहन्नम में कील योम, माना हुनखे अनाउंसमेंट कई वेंदी, नंसाकुम, पोइ हाणे अलाह थो चवे, केरु थो चवे, भई कील योम, उन ॾींहुं हुनखे चयो वेंदो नंसाकुम कमा नसी तुम लिका योमिकुम हाज़ा, माना जेके जहन्नम में वेंदा उनखे चवंदा हाणे असां तव्हांखे ईअं विसारे छॾियूं था जीअं तव्हां हिन ॾींहं खे विसारियो हो, त तव्हां हिन दुनिया में छो आया हुआ ऐं छा तव्हांखे करिणो आहे। व मावा कुमनार, हाणे तव्हांजो राइश जहन्नम में थींदी। वमा लकुम मिन नासिरीन, हाणे तव्हांखे हिते केरु बि तव्हांजी मदद कोन कंदो। तंहिंजे करे हदीस शरीफ़ में अचे थो त अलाह इन्हीअ जे जवाब में अलाह ताला रिवायत पंहिंजे माण्हुनि सां मुलाक़ात कंदो हुई, सही मुस्लिम हदीस शरीफ़। ऐं पोइ अलाह ताला पंहिंजे ॿारनि खे चवंदो, ए फलाणा, छा तोखे मूं इज़त कान ॾिनी, तोखे मां अमीर कयो, हीअं कयो, तोखे ज़ात ऊची ॾिनमि, ऐं तोखे सरदार कोन ठाहियुमि, ऐं तुंहिंजे लाइ जोड़ा कोन ठाहे, माना तोखे घर वारियूं मिलियूं, तुंहिंजे लाइ घोड़ा ऐं उठ इहे मुसख़र न कयमि, हाणे चवंदो मर्सिडीज़ ऐं गाॾियूं कोन ॾिनमि, ऐं छा तोखे मां आराम जी हालत में न छॾियो, ऐं जेकॾहिं उन मां तूं चोथों हिसो बि अलाह जे रस्ते में ख़र्चु करी आहे, त चए थो हा परवरदिगार, त चए थो तूं छा सम्झंदे त तुंहिंजी मूंसां मुलाक़ात कान थींदी, त अर्ज़ु करेगा न साईं। अलाह फरमाईंदो हाणे तोखे मां विसारियां थो जीअं तो मूंखे विसारियो। तंहिंजे करे इन्हनि माण्हुनि जी इहा सज़ा इन लाइ आहे, ज़ालिक बि अन्नकुम मुतख़ज़्तुम आयातिल्लाह हुज़ुआ, चए थो इहे तव्हांखे सज़ा इन लाइ जो तव्हां हिन खे लिफ्ट ई कान कराई, तव्हां हिन खे मश्करी करे सम्झी, मश्करी सम्झी त मौलवियुनि जूं ॻाल्हियूं आहिनि। कॾहिं पढ़ियो आहे माना सां त अलाह चवे छा थो, घणा दफ़ा तव्हां हिन क़ुर खे पढ़ियो आहे, हालांकि ॿिनि 2.5 महीननि में तव्हां माना करे सघो पिया, त अलाह चए थो त तव्हां हिन खे मश्करी करे सम्झी वग़रत कुल हया दुनिया, बल्कि दुनिया जे ठठ ठांगर तव्हांखे धोखे में विझी छॾियो। फलियोम, हाणे अॼु माना जहन्नम में जॾहिं पहुतायो, ला युख़्रिजून मिन, हाणे तव्हां निकिरी कोन सघंदो, वला हूं युस्ततबून, न को तव्हांजी तौबहूं क़बूल पवंदियूं हींअर जहन में। तंहिंजे करे चऊं था फलिल्लाहिल हम्द, सॼी तारीफ़ आहे अलाह जी, रब समावात व रबिल अर्द, जेको ज़मीन आसमान काइनात जो पालनहार आहे, रबिल आलमीन, इन खां अलावा जेतिरो बि आलम आहे अलाह जो आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो योम नहशरुहुम जमीआ, पोइ वरी छा थो थिए, ॿी सीन थी थिए, अलाह चए थो सभिनी खे मां गॾु कंदुसि। सुम नकूल लिल्लज़ीन अशरकू मकानकुम, पोइ चवनि था जंहिं अलाह सां शिरक कयो, शिरक जी माना छा आहे त चवणु त हिकिड़ो मुअल आहे, वॾो बुज़ुर्ग आहे, हाणे मां उनजे क़बर ते वञी उनखां चवंदुसि मूंखे अलाह खां कमु कराए ॾे, पोइ वरी जेकॾहिं उहो कमु थिए थो त सम्झंदो हिन जे सिफ़ारिश सां थियो, इहो शिरक आहे। बल्कि अलाह ताला फरमाए थो जेके बि नेक शख़्स आहिनि अलाह जा वली हिन वक़्तु जन्नत में आहिनि, उन्हनि खे उहो पखियुनि जे में उनजो रूह पियल आहे, घुमनि फिरनि था, हिन क़बर में कंहिंजो बि रूह कोन्हे, न अलाह जे वलियुनि जो रूह आहे,
न वरी जेको शहीदनि जो रूह आहे, न को वरी काफ़रनि जो रूह आहे। काफ़रनि जे लाइ बि हिकिड़ो मकान आहे जिते वञनि था कारनि पखियुनि में, उनखे सुबुह शाम जहनम जो चकर ॾियां। क़ुर में आहे न इहे ॻाल्हियूं, मां त कोन हथ जूं ठाहियूं आहिनि। सो चए थो वो योम न शर्म जमी आहे। पोइ अलाह ताला इन्हनि जेके शिरकु कयो इन्हनि खे क़यामत जे ॾींहं ते गॾु कंदो। सुमन कू लिलज़ीन अशरकू मकानकुम, चवंदो अलाह फ़रिश्तनि खे चवंदो हे जेके जिन शिरक कयो आहे न, माना जीअं शाह लतीफ़ चए थो ॾातार ॾुख कया पाणा मथे मङणे मूं दर छॾियो पिनी को ॿिया, इन्हीअ जे शाइर मुताबिक़ फ़रिश्ता गॾु कंदा उन्हनि माण्हुनि खे जिन इहे कमु कया। चए थो त वरी हुननि खे बि सॾींदो जंहिंसां शिरक कंदा अलाह जा वली बुज़ुर्ग नेक शख़्स, उन्हनि खे बि घुराईंदो। अंतूं व शुरकाउकुम, उहे बि अचनि। पर ज़यल न बेनुम, लेकिन छाकाणि त हीअ त निभागा आहिनि, अलाह खे जे दर खे छॾे पराए दर खे घुरनि, त इन्हनि ऐं हुननि बुज़ुर्गनि जे विच में अलाह विथी कंदो, माना हुनखे इज़त सां बीहारींदो। त हे जो बीही विया त सभु अञा ॻाल्हि ई कान थींदी, तो जेके बुज़ुर्ग हा वली हा उहे ॻाल्हाईंदा। वकाल शुरकाऊं मां कुन तो मैया न था ॿुधो, चरिया थिया हो छा, मूंखे त असांजी तव्हां कॾहिं बि असांखे सॾ न कया, ऐं जेको आहे सो तव्हां असांजी कहिड़ी इबादत कई, असांखे तव्हां सॼो न कयो असां थिया। त वरी उहो चवंदा वठी रड़ियूं कंदा, न न न असां आयासीं त तुंहिंजे मुक़बिरे ते तो मूंखे पुटु ॾिनो, तो मुंहिंजो कमु कयो, फलाण थियो। त हू छा था चवनि हुते अलाह जा वॾी कफ़ा बिल्लाह शहीदन बैनना बैनकुम। कीअं ॾिसो ॻाल्हि ॿुधो, हाणे रब वेठो आहे न अलाह साईं, इहे इन खां पुछो इहो असांजे विच में शाहिद आहे, इन कुन्नान इबादत कुमल गाफ़िलीन, असां तव्हांजा सॾ ई कोन ॿुधा, कॾहिं कोन ॿुधा, छो त असां सते आसमान ते आसीं, मथो पिरियो अथव छा, इहे असां ते तव्हांजे इन सॾनि खां इबादत खां गाफ़िल आहियूं। अलाह पुछंदो योम न शरूं वमा याबदू मिन दून इल्लाह, वरी इन अलाह जे वलियुनि खां सेपरेट पुछंदो। अलाह चए थो क़यामत ॾींहं ते जिनखे अलाह खां सवाइ सॾींदा हुआ या पुकारींदा हुआ यकूल, पुछंदुनि त अंतुम अज़लंतुम इबादी, चई तव्हां वाक़ई इन्हनि खे गुमराह कयो हो छा, या चई आया हुन त जेको मां पहुतल आहियां ऐं मूंखां घुरो त मां अलाह खां कमु कराए ॾींदुसि। हाउल अम हुम ज़ल्लू सबील, या हे ख़ुदि रस्ते तां थिड़ियल आहिनि। त उहे छा था चवनि, चवंदा कालू सुभानक, अलाह साईं तूं बेज़ात आहीं, मां कान यम बगी लना न तख़िज़ में दूनिक में ओलिया, असांखे पावर ई कोन हो, न असांजो शान आहे त तोखां सवाइ असीं ॿिए कंहिंखे भरझलो सम्झूं। अलाह खे मत त आबाऊं, हाणे अलाह साईं तो हिननि खे ॾिना ऐश, हिननि खे गाॾियूं, हिननि खे सामान, हता नसू ज़िक्र जो हिन खां क़ुर ई विसरी वियो, एॾो हुननि खे मज़े में विधई जो क़ुर खे छॾे ॾिनऊं चकरनि में सियासत में सॼो ॾींहुं गिड़ 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 वात हणी 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 अधु मग़ज़ी थी था वञनि। चए थो तव्हां हिननि खे माल ॾिनो, उहा कानू क़ौम बूरा, ऐं तंहिंजे करे उहे बर्बादु थियण वारा। हाणे इन्हनि जे पोयां वरी जेके माण्हू आम माण्हू ग़रीब लॻंदा उहे बि जहन्नम में वेंदा। त अलाह फरमाए थो फ़क़ति कज़बू कुम बेमा तकुलू, त उहे जेके मैदान में बीठा आहिनि जेके शिरक करण वारा, त हिननि असांखे पुट ॾिना, हिननि असांजा कम कया, त अलाह चवंदनि ॾिठव हिननि छा जवाबु ॾिनो आहे, फ़क़ति कज़बू कुम बेमा तकुलून, तव्हांजे हिन ॻाल्हि खे हिननि कूड़ो करे छॾियो। माना हीअ अलाह जा वली चवनि था असां आवाज़ ई कोन ॿुधा, इहे कूड़ था आणनि असांजे मथां। ऐं हाणे फमा तस्ततियूं न सरफ़न वला नसरा, हाणे वेंदव जहनम में, उतां न फिरी सघंदव, न तव्हांजी उते केरु मदद कंदो। वमई यज़लम मिनकुम, जंहिं शिरकु कयो आहे तव्हां मां, नुज़िकू अज़ाबन कबीर आहे, इन खे त मां ठोके ठोके अज़ाब कबीर ॾींदुसि, अलाह फरमाए थो। हाणे वरी अलाह ताला रसूलनि खे गॾु थो करे, छो त उन्हनि खां पुछे थो योम यजमल्लाहु रुसल, पोइ अलाह ताला रसूलनि खे गॾु करे फ़यकुल पुछेनि थो माज़ा उजिबतुम, ॾियो ख़बर तव्हांखे तव्हां जंहिं कुम ॾे मां तव्हांखे मोकिलियो उन्हनि तोखे कहिड़ो रिस्पॉन्स ॾिनो। त छा चवंदा, साईं वाह 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 सभई मुस्लमान थी विया, ईअं कोन था चवनि, छाकाणि त हलो हिकिड़े चयो बि त मां तोसां गॾु आहियां, मुस्लमान आहियां, पर उनजे अंदर जी त रसूलनि खे ख़बर कान हुई। तंहिंजे करे केतिरा जेके आहिनि से जेके मुनाफ़िक़ हुआ से बि अहिड़ा भला हूंदा, गॾु हूंदा, त जॾहिं अलाह पुछो तव्हांखे इन्हनि कहिड़ो जवाबु ॾिनो, कालू ला इल्म लना, मूंखे ख़बर कान्हे का, छो इन का अंतल अलाह मुल्क हुयूं, दिलनि जा हार तो वठनि, असांखे त हुनजी दिलनि जी ख़बर कान्हे, बाक़ी हाणे ज़ाहिरी तौरु मूं सां गॾु आहे ऐं हुआ बिल्कुलु हुआ, हाणे उहो त तूं अलाह ताला ॾसींदो न त अंदर में हिननि जे छा हो, चए थो असां इन जो जवाबु नथा ॾेई सघूं। ऐं पोइ वरी इन्हनि खां पुछंदो योम युनादीम फ़यकुल माज़ा अजबतुमुल मुरसलीन, तव्हां अलाह जे रसूलनि खे कहिड़ो रिस्पॉन्स ॾिनो, त जवाबु चए थो अमियत अलहिम अम्बा यौमइज़िन, ओॾी महिल अंधा उनखे जेको इहे ॻाल्हियुनि ते उनजो जेको अंधा थी वेंदा, फम ला यतसालून, ऐं ॻाल्हाए बि कोन सघंदा। हाणे इन्हनि खे चवे थो अलाह साईं
या माशर जिन वल इंस, अलाह गुफ़्तगू थो करे जिननि इंसान जे सॼे वॾे ग्रुप सां जेके जहन्नम अथनि। पुछनि थो त ॾियो ख़बर, अलम यातिकुम रुसुलन मिनकुम, छा तव्हां मझाई के रसूल कोन आया, माना तव्हांजी ॿोली ॻाल्हाईंदड़। ॾिसो कहिड़ी इंपॉर्टेंट ॻाल्हि आहे त रसूल उन क़ौम में उहा ॿोली ॻाल्हाइणु ईंदो। तंहिंजे करे जॾहिं असांखे अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबीअ में आयो आहे ऐं असां उमत वॾी थी विया आहियूं त असां सां अरबी त कान थी अचे, तंहिंजे करे असां हुनजी माना कंदासीं। असांजो क़ुर आहे जेको सिंधीअ में असांखे माना थो ॿुधाए त अलाह छा थो चए। असुलु क़ुर जी माना आहे त अलाह छा थो चवे, लफ़्ज़नि जी कान्हे का। ऐं मां तव्हांखे अॻु में बि हिकिड़ी हदीस ॿुधाई त इन खे तिलावत करणु ऐं इन खे हिफ़िज़ करणु इहो वसीलो आहे माना ताईं पहुचण जो। हाणे मिसाल तौरु तव्हां वञो था, तव्हांखे घरु वञिणो आहे, रिक्शे में था चढ़ी वञो या ट्रेन में था वञो या कार में था वञो, त इहे त वसीला आहिनि न, पहुचणो घरु आहे। हाणे तव्हां घरु वञो ई कोन, रुॻो कार में पिया घुमो, कार में पिया अचो, ट्रेन में पिया वञो, ट्रेन में पिया अचो, रिक्शो पियो अचे वरी मोटायो, घरु भरिसां जे हल मोटो साॻी जाइ ते वरी हल वरी हल। इहा कहिड़ा चरियाप ॻाल्हि आहे त जेके क़ुर जी तिलावत ख़ुदि मतलूब कान्हे, खणी उनजे हिकु हिकु लफ़्ज़ ते हिकु लफ़्ज़ ते 10 नेकियूं ज़रूरु आहिनि, पर इहो वसीलो हाणे तव्हां जेको आहे सो जेकॾहिं हुनजे मक़सद ते न पहुचंदव त पोइ इहे 10 नेकियूं तव्हांखे छा कंदियूं। त क़ुर जी तिलावत ऐं इनखे हिफ़िज़ करणु वसीलो आहे उन जे माना ताईं पहुचण जो, त अलाह छा थो चवे। सो पुछनि थो त या माशर जिन वल इंस, जिननि इंसान जे वॾे ग्रुप खे घुराए पुछनि थो, अलम यातिकुम रुसुलन मिनकुम, छा तव्हां वटि तव्हां मझा तव्हांजी ॿोली ॻाल्हाईंदा रसूल कोन आया। या कसून अलैकुम आयाती, असांखे चवंदो तव्हां वटि क़ुर माना सां कोन पहुतो। या कसून अलैकुम आयाती, ऐं तव्हांखे मुंहिंजूं आयतूं कोन पढ़ी ॿुधायूं। युनज़ुरूनकुम लिका यौमकुम हाज़ा, ऐं इन्हनि आयतुनि में ऐं हुननि बि तव्हांखे हिन ॾींहं जी ख़बरदार कोन्हे कयो त हीउ हिसाबु किताबु थींदो। त छा चवंदा, कालू शाहिदना अला अनफुसना, चवंदा साईं बिल्कुलु असां पाण शाहिद आहियूं था, वग़रतहुमुल हयातु दुनिया, असां ठॻिजी वियासीं दुनिया में। ठॻिया कंहिंमां, हिकिड़ो त इहे ठॻ आहे जेके अक्सर जेके अचे वेही ऐं असांखे शिरक में मुब्तला कंदा ऐं अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा, क़ुर जी माना लफ़्ज़ी ॿुधाईंदा ई कोन। मां त चवां थो त हीअ जेका तक़रीरूं असां कयूं था न, जेके डंडा हणी ऐं लाउडनि खे केरायूं था, कहिड़ी ज़रूरत आहे बाबा। तव्हां हाणे मां बि त तव्हांखे रुॻो लफ़्ज़ी माना क़ुर जी ॾियां थो, तव्हां ते तबलीग कान थी पहुचे, तव्हां ते इंफॉर्मेशन कान थी पहुचे। मां वरी वेही ऐं ठका वहणा ऐं नयूं नयूं ॻाल्हियूं कयां, तव्हांखे हीअं कयां हीअं कयां, जीअं आम तौरु ॿुधूं था पिया माण्हुनि जूं, ज़रूरत ई न आहे। तव्हांखे सिर्फ़ु लफ़्ज़ी माना ॿुधाईंदा। तंहिंजे करे मौलाना महमूद हसन जॾहिं जेल में विधसि, छो विधसि जेल में अंग्रेज़नि, छाकाणि हिन चयो त न बाबा, हे जेको आहे सो तव्हां त चओ त माण्हुनि ताईं क़ुर न पहुचायूं, असां माण्हुनि ऐं क़ुर जे विच में जेको अजनबी करे छॾियूं, मां न कंदुसि, ऐं माना असां इंडियन आहियूं, असांखे कहिड़ी अरबीअ जी ख़बर, जेल में विझी छॾियऊं। पोइ जॾहिं हुनखे TB थी वई, कढियनि ॿाहिरि, त अचण सां चयईं त हाणे मां ज़िंदगीअ खां इहो तय करे आहियां त मां ॿियो को माना हदीस या क़ुर जी तफ़सीर कंहिं बि न, मां सिर्फ़ु लफ़्ज़ी जेका मां तव्हांखे ॿुधायां अवाम ते लफ़्ज़ी माना पहुचाईंदुसि, बक़िया ज़िंदगी सॼो कमु इहो कंदुसि। त इहा आहे न, त पोइ छा चवंदा, कालू शाहिदना अनफुसना, साईं बिल्कुलु असां सच था पंहिंजे जान ते शाहिदी रहियूं, वग़रतहुमुल हयातु दुनिया, इन्हनि खे दुनिया ठगे छॾियो। इहे ठगियुनि जा मिसाल ॿुधाए थो, व शहिदू अला अनफुसुम, ऐं पंहिंजे पाण ते शाहिदी ॾींदा अनहम कानू काफ़रीन, से असां काफ़र थी वियासीं। ब्रेक वठूं था इंशाअल्लाह। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह वबरकातुहू। ॾिसो, हिन वक़्तु असां जेको ॻाल्हियूं कयूं पिया त हशर जे मैदान में कहिड़ी गुफ़्तगू थी थिए, इहा क़ुर में आहे, हथ जी कंहिं कान ठाही आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम, अलाह ताला फ़रमाए थो सूरत नमिल में, यौम नहशर मिन कुल्ल उम्मतिन फ़ौजन मिमन युकज़्ज़िबु बिआयातिना फ़हम यूज़ऊन। तर्जुमो आहे त जिन माण्हुनि क़ुर खे छॾे ॾिनो ऐं पढ़ियनि ई कोन, माना त अलाह छा थो चवे, इहा मालूमात न वरितनि, त इन्हनि खे अलाह फ़रमाए थो त इन्हनि खे मां गॾु कंदुसि ऐं उन्हनि खे लाइनूं लॻाराईंदुसि। हता इज़ा जाऊहा, पोइ जॾहिं उते पहुची वेंदा, पंहिंजी जाइ ते सेटल थींदा, हाणे केतिरा हूंदा मूंखे ख़बर न आहे। वकालत, अलाह पुछनि थो, अकज़्ज़बतुम बि आयाती, चए थो तव्हां हिन क़ुर खे छॾे ॾिनो, वलम तुहीतू बिहा इल्मा, कॾहिं पढ़ी बि कोन ॾिठव। हिकिड़ो त आहे न त माण्हू पढ़े
ऐं पोइ चवे त न यार मूंखे मज़ो नथो अचे, इहा ॻाल्हि सही न आहे। मिसाल तौरु औरतुनि खे चवे थो अलाह साईं, मां विचां आयत करे मूं वटि हाणे अरबीअ में क़ुर आहे, चए थो कर नफ़ी बुयू त कुन, ए औरतो कोशिशि करे घरनि में रहो, कोशिशि करे घरनि में लहो, वला तबरुजुल जाहिलिया, ऐं तव्हां जाहिलियत वारा इहे सींगार न कयो। उला अकमिन सलात, पंहिंजी निमाज़ पढ़ो ऐं ज़कात ॾियो। क़ुर में आहे न। हाणे मिसाल तौरु मां हिकिड़ो तव्हांखे इन में ॿुधायां थो, हिकिड़ो इन में बैत आहे, गुज़ार जी हिकिड़ी आहे, हिकिड़े मज़मून आहे औरतुनि जे बारे में। चए थो त बेवजह घर से निकलने की ज़रूरत क्या है, मौत से आंखें मिलाने की ज़रूरत क्या है, सबको मालूम है बाहर की हवा कातिल है, यूं ही कातिल से उजड़ने की ज़रूरत क्या है। एक नेमत है ज़िंदगी, उसे संभाल कर रख, कब्रिस्तान को सजाने की ज़रूरत क्या है, दिल को बहलाने को घर में ही वजह काफ़ी है, यूं ही गलियों में भटकने की ज़रूरत क्या है। या इन जेका आयत हाणे मां विचा कढी त मूं वटि इन जो शेर बि मौजूदु हो। त अलाह ताला खे चवे थो त हता इज़ा जाऊ, जॾहिं अची गॾु थींदा, काला कज़ब तुम बि आयाती वलम तुही तू बिहा इल्मा, माना तव्हां क़ुर खे छॾे ॾिनो ऐं कॾहिं थोरो पढ़ी बि कोन ॾिठव। हिकिड़ा माण्हू आहे न, पढ़ी चवंदा मज़ो कोन थो अचे, बेकार ॻाल्हियूं आहिनि। पोइ चए थो अम माज़ा कुन तुम तामलून, माना त इन खां पोइ तव्हां छा पिए कयो, माना नौकिरी बेकार, तव्हांजो ॿार ॼणु बेकार, हर शइ बेकार। छो जेकॾहिं अलाह जी ॻाल्हि तव्हां न ॿुधी त पोइ बाक़ी तव्हां छाजे लाइ तव्हांखे अलाह मोकिलियो आहे। अलाह तव्हांखे हिते खाइण जे लाइ मोकिलियो आहे, तव्हांजे लाइ अंब ठाहे रखिया अथई, वञो वञो ऐं वञो अंब खाओ, अंगूर खाओ, गेह खाओ, सभु शयूं खाओ, इन लाइ मोकिलियो अथई। न, हिते मोकिलियो अथई त इहे सभु शयूं खाओ, पर चओ त अल्हम्दुलिल्लाह, अलाह साईं तूं वाक़ई वॾो आहीं, तो ई असांखे मोकिलियो आहे, असां तुंहिंजो शुकुरु अदा कयूं था, असीं तुंहिंजी निमाज़ पढ़ूं था, तोखे सजदा कयूं था, इन लाइ मोकिलियो अथई। खाइण खां मना कोन्हे, पर खाई हुनजो शुकुरु अदा करण लाइ मोकिलियो। पोइ चए थो अमाज़ा कुन तुम तामलूं, पोइ बाक़ी इन खां अलावा बाक़ी तव्हां छा पिए कयो, पोइ छा पिए कयो। पोइ वकाल कोल लहिम बिमा ज़लमूं, पोइ चए थो चप बंदि थी वेंदनि, ऐं जेकसि इन्हनि ज़ुल्म कयो फ़हम ला युंतक़ून, ॻाल्हाईंदा ॻाल्हाए कोन सघंदा। हा, कीअं ॻाल्हाईंदा। अलाह फरमाए थो त वला नुकलिफ़ नफ़्सन इला वुसअहा, चए थो जेको तव्हांखे मां हिन क़ुर में कमु करण लाइ ॾिना आहिनि न, इहे तव्हांजे कैपेसिटीअ में आहिनि, करे सघो था। असां कंहिं बि नफ़्स खे उहो कोन तकलीफ़ ॾींदा आहियूं जेको हुनजे वस खां ॿाहिरि हुजे। लदईना किताबुनि यंतिकु बिल हक़, असां वटि किताबु आहे जेको हक़ जी ॻाल्हि करे थो। इहो ई आहे न, वहुम ला युज़लमून, ऐं हुननि खे ज़ुल्म न कयूं थो, माना हुनजो अमाल नामे जी बि ॻाल्हि थो करे। बल कुलू ग़मरतिन मिन हाज़ा, पर चए थो हिननि जूं दिलियूं जेके न, इहे जेके भुलियल आहिनि हिन मसइले में, माना विसारे छॾियो अथनि। वलहुम आमालुनि में दून ज़ालिक, ही बिज़ी थी विया आहिनि ॿियनि कमनि में, ज़ालिक हुम लहा आमिलून, ऐं इहे ई पिया था कनि, माना क़ुर ॿुधनि ई कोन था, न था कनि, बसि वठि वठां कमनि में, हेॾे होॾे होॾे सियासत सभिनी में लॻा पिया आहिनि, इन जा इहे कम आहिनि। पोइ छा थो चए, पोइ इहे जेके माण्हू न ॾोकड़नि जे चकर में, सियासत जे चकर में अलाह खे विसारियो वेठा आहिनि, न क़ुर पढ़नि, न माना कनि, न निमाज़ूं पढ़नि, न ज़कात ॾियनि। हता जा ख़ज़ना मुतरफ़ीम, पोइ चए थो हिननि सभिनी पैसे वारनि खे जॾहिं मां पकड़ कंदुसि बिल अज़ाब सां, इज़ा हुम यजरूं, पोइ वठी रड़ियूं कंदा ऐं भॼंदा, पोइ रड़ियूं करे भॼंदा। ला तजरुल यौम, चई अॼु रड़ियूं न कयो। इनकुम मिन्ना ला तुनसरून, हाणे असांजी तरफ़ां तव्हांजी का मदद कोन थींदी। कद कानत आयाती तुतला अलैकुम, तव्हांखे जेके 60 साल ज़िंदा हो न दुनिया में, तव्हां ताईं हीअ क़ुर जो आयतूं असां मोकिलियूं हुयूं ऐं तव्हांखे पढ़ी बि ॿुधाईंदा हुआ। फ़कुंतुम अला आक़ाबिन तनकिसूं, तव्हां त पुठी ॾींदा हुआ हिनखे, पुठी खुड़ियुनि भर भॼंदा हुआ। पोइ हिते मुस्तक़बिरीन, एॾी टेगर, एॾो पाण खे ऊचो था सम्झो जो अलाह जी ॻाल्हि ॿुधण खां तव्हांखे टाइम न मिलियो। मुस्तक़बिरीन बि ही सामिरन तहजरून, बाक़ी राति जो वेही बदमाशूं कंदा हुओ। सामिरन तहजरून, माना राति जो शराब पीअणु, ज़नाऊं करणु, कचहरियूं करणु, कंहिंखे माराइण जूं तजवीज़ूं करणु, उहो सॼी राति वेठा जाॻंदा हुआ। वरी जॾहिं अज़ानूं थींदियूं वरी सुम्ही पवंदा हुआ बिना निमाज़ जे। अलाह त इहा ॻाल्हि थो करे, असीं काॾे वञूं, अलाह खे त सॼी ख़बर आहे। चए थो त अफ़लम यदब्बरुल क़ौल अम जाहुम मालम यात आबाहुम अवलीन, चए थो त हीअ जॾहिं तव्हांखे असीं क़ुर ॾिनो त इन खे तव्हां सम्झण जी कोशिशि कान कई। तव्हां सम्झी अम लम यारफू रसूलम, या पंहिंजे रसूल जी तव्हांखे मार्फत ई कान्हे त केरु आहे तव्हांजो रसूल। फम लहू मुनकिरुनि, जो हुनखे सुञाणनि ई कोन पिया।
ॾिसो मां हिन जो मफ़हम थो बना कयां, लफ़्ज़ी तर्जुमो कोन थो कयां। डॉक्टर इसरार चवंदो मां तर्जुमो कोन थो कयां, मां तर्जुमानी थो कयां। हीअ तर्जुमानी आहे हिन आयतुनि जी। अम यक़ूलून बिही जिन्नतुनि, वरी नबी साईं लाइ चवंदा त हे चरियो आहे हिनखे, ऐं असांजे नाले जेके ॾाड़ीअ वारा तव्हांखे ॿुधाईंदा, चए छॾियो हिननि जूं ॻाल्हियूं मौलवियुनि जूं। बल जाहूं बिल हक़, जॾहिं की ॻाल्हि हिननि वटि आई आहे, नबी साईं आयो आहे हक़ सां। व अक्सर बिल हक़ कारहुन, पर अक्सर माण्हू हक़ खे नफ़रत था कनि, किराहत था कनि। हे बि हक़ आहे न आहे, माण्हुनि खे परवाह ई कान्हे। घणा परसेंट माण्हू हुनखे सम्झनि था। मिसाल तौरु हज़रत ईसा अलैहिस्सलाम खां अलाह ताला पुछे थो क़यामत जे हशर जे मैदान ते सभु ॻाल्हियूं थियनि थियूं न। वरी का अलाह या ईसा इबिन मरियम, ईसा मरियम इबिन मरियम अंत कुल्त लिनास, या तो माण्हुनि खे चयो हो अतख़िज़ूनी में उमी इलाहिन में दून इलाह, त मूंखे अलाह कयो ऐं मुंहिंजी माउ खे बि अलाह कयो। चई तो चयनि छा? हाणे ॾिसो न, क्रिश्चियन जेका दुनिया आहे उहा 100% अलाह खे कान थी सजदो करे, बल्कि सम्झनि था त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अलाह हुआ, तंहिंजे करे जीसस क्राइस्ट हीअं 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 कंदा, माना सभु कमु कनि था त अलाह आयो आहे। त पुछे थो अलाह हिन खां त तो चई आयो आहिनि छा? या किथे बाइबल में लिखियलु आहे त हज़रत ईसा अलैहिस्सलाम अलाह हुआ? किथे लिखियलु कोन्हे को त जेको सो मूंखे मुंहिंजी माउ खे तव्हां अलाह सम्झो ऐं असली अलाह खां अलावा। काल त हज़रत ईसा अलैहिस्सलाम चवंदो सुभानक, ए मुंहिंजा रब साईं तूं बेपाक आहीं, मां यकूली मूंखे कहिड़ो पावर आहे, मूंखे कहिड़ो पावर आहे अन अकूल मां अहिड़ी ॻाल्हियूं हिननि खे चवां, मां लही सली बि हक़ु, जंहिंजो मूंखे हक़ु ई कोन्हे को चवण जो, मां को अलाह त कोन्हे जो मां हिननि खे चवंदुसि, मां ईअं कीअं चवंदुसि हिननि खे। इन कुल्त हू, बाक़ी साईं अलाह खे चए थो इन कुंत कुल्त हू फ़क़त अलिम त, चए थो जेकॾहिं मां अहिड़ी ॻाल्हि कई तो वटि त रिकार्ड आहे न सॼो, तूं पाण तोखे पाण ख़बर आहे त मूं चयो या कोन चयो। छो तालम माफ़ी नफ़्सी वला आलम माफ़ी नफ़्स, पर मां दिलि में बि जेकॾहिं इहो ख़्यालु आंदो हुजे न त मुंहिंजी इबादतूं कनि, त तोखे मुंहिंजे दिलि जी बि ख़बर आहे, बाक़ी असांखे तुंहिंजी दिलि जी अलाह साईं ख़बर कान्हे। तूं चवनि इनक अंतल अल्लाहुल ग़ुयूब, सभु ग़ैबनि जा सिस्टम, ग़ैबनि जा तरीक़ा सिर्फ़ु तूं ई ॼाणी थो। असां त उहो जेको आम्हूं साम्हूं ॾिसूं था ॼाणूं था, ग़ैब जी असांखे ख़बर कान्हे का। चए थो बाक़ी अलाह साईं जेकॾहिं पुछो अथई त मां ॿुधायां थो, ऐं तोखे ख़बर आहे, पर मां रिपीट थो कयां। मां कुल्तु लहुम, मां हुननि खे इहा ॻाल्हि चई, इला मां अमर तनी, सिर्फ़ु उहा ॻाल्हि चई जेका तो मूंखे सेखारी। छा? अन अबुदुल्लाह, त अलाह जी इबादत कयो, रबी जेको मुंहिंजो बि रब आहे, मां बानो आहियां अलाह जो, व रब कोन तव्हांजो बि रब आहे, व कुन त अलहिम शहीदन मां दुमत फीहिम, ऐं जेतिरो वक़्तु मां उते होसि त इहा ॻाल्हि हुई, फलमा तवफ़ई तनी कुन त अंत रक़ीब अलहिम, मां जॾहिं तो मूंखे हिन दुनिया मां खणी वियो त उन खां पोइ तूं हुननि जे मथां जेको आहे सो मुहाफ़िज़ हैं, व अंत अला कुल शइ शहीद, तूं त हर शइ में शाहिद आहीं, का बि शइ तुंहिंजी मर्ज़ीअ खां कान थी सघे। बाक़ी हाणे तुंहिंजा बाना आहिनि, इन तूं अज़िब हुम व इन हुम इबादुक, हाणे भली तूं तुंहिंजी मर्ज़ी आहे अलाह साईं, ॾीन अज़ाब तुंहिंजा बाना आहिनि, व इन तग़फ़िर लहुम, पर जेकॾहिं तूं हिननि खे माफ़ु कंदे व इन कंतल अज़ीज़ुल हकीम, त तुंहिंजी हिकमत में आहे, तूं जेको आहे सो सघारो आहीं, हिकमत उहा तुंहिंजी मर्ज़ी आहे। माना ॿई आहे। त अलाह छा थो जवाब में चए, काल अलाह हाज़ा योम यनफ़ सादिकीन सिद्क़ुम, चए थो न अॼोके ॾींहं ते जेको फ़ाइदो उन्हनि खे मिलंदो जेके सचा हुआ, माना हिन शयुनि ते हलिया, उन्हनि जेको सिद्ध कयो। लहुम जन्नात तजरी में तहतल अनहार ख़ालिदीन फ़िहा, हीअ जन्नत में वेंदा, उन हेठां वाहियूं वहनि थियूं ऐं हुते हमेशह रहंदा। रज़ी अलाह अनहुम, अलाह हिननि सां राज़ी आहे, और रज़ू अनहु, उहे अलाह सां राज़ी आहिनि। ज़ालिकल फ़ौज़ुल अज़ीम, इहा आहे अज़ीम कामयाबी, अज़ीम कामयाबी इहा आहे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो कुल या इबादी अल्लज़ीन असरफ़ू अला अनफ़ुसिहिम, चए थो इंसानो तव्हां ॾिसो न दुनिया में आया हो, फ़रिश्ता त कोन्हे, फ़रिश्ता त रोबोट्स आहिनि मिसाल तौरु, उनखे जेके ड्यूटी आहे उनखां ॿाहिरि निकिरंदा ई कोन। चए थो कुल या इबादी अल्लज़ीन असरफ़ू अला अनफ़ुसिहिम, जेकॾहिं तव्हां हिन दुनिया में का ग़लती कई आहे ऐं इन जो तव्हांखे अहसासु आहे, ला तक़नतू में रहमतुल्लाह, त अलाह जी रहमत खां मायूस न थियो। इन अलाह यग़फिर ज़ुनूब जमिया, अलाह सभु गुनाह माफ़ु करे सघे थो, बशर्ती की तौबा करे ऐं उन्हनि खे न करण जो नियत कयो। शर्त वसीह आहे त जेॾी महिल गुनाह जी मग़फ़िरत वठो था त ओॾी महिल न करण जी नियत करे वठो त हाणे मां न कंदुसि, ऐं उन लाइ कोशिशि बि कयो। पर अॻिते हली जेकॾहिं वरी थी थो पवे, इंसानु आहे, ख़ता जो घर आहे, ॿी ॻाल्हि आहे, पर प्लानिंग करे न कयो त हाणे अलाह खां माफ़ी थो वठां, वरी पोइ सुभाणे इहो कमु कंदुसि, इन पोइ कोन माफ़ी मिलंदी। इन हुअ गफ़ूर रहीम, बेशक अलाह ताला गफ़ूर रहीम आहे।
बाक़ी अलाह चए थो त ॾिसो न तव्हांखे मूं तव्हांखे पैदा अहिड़े नफ़्स में कयो आहे जो तव्हां में बुरा ख़्याल ईंदा, ग़लती बि करे सघो था। छो त मां इहो सिस्टम ई इहो रखियो आहे ऐं तंहिंजे करे जेको आहे सो मां माफ़ीअ जो दर बि बंदि न कयो आहे। ऐं तंहिंजे करे अचे थो लौला अनकुम तुज़निबून ल ख़ल्क़ अल्लाह ख़ल्क़न युज़निबून यग़फिर लहुम। चए थो त पोइ जेकॾहिं तव्हां गुनाह न कंदव त वरी अलाह अहिड़ी ॿी ख़ल्क़ कंदी जो गुनाह कंदा ऐं मूंखां माफ़ी वठणु। अलाह खे इहो सिस्टम वणे थो, माफ़ी वठण जो, तौबा करण जो। ऐं अलाह ताला फरमाए थो अनीबू इला रब्बिकुम, अलाह ॾे मोट खाओ, अलाह ॾे निवड़त कयो, व असलिमू लहू, उन खां अॻु हुन जूं ॻाल्हियूं मञो, मिन क़बुल ऐं यातियकुमुल अज़ाब सुम ला तुंसुर, उन खां अॻु जो अज़ाब अचे पोइ तव्हांखे मदद। अज़ाब चाहे मौत, ॾिसो मरण खां अॻे अॻे तव्हां अलाह ॾे मोट खाओ ऐं हुन जी ॻाल्हियुनि खे मञो जेके तव्हांखे चयूं आहिनि हदीस में ऐं क़ुर में। ऐं उन खां अॻु जो तव्हांजो मौत अचे ऐं पोइ तव्हांजी मदद न करे सघिजे। तंहिंजे करे अलाह फरमाए थो वतबियू ऐसन मां उनज़िल इलैकुम, सुभान अलाह। चए थो जेका हीअ बहितरीनु शइ मूं तव्हां ॾे नाज़िल कई आहे, इन्हीअ खे पढ़ी इन ते अमल कयो, इन जी इतबा कयो। मिन रब्बिकुम, रब जे तरफ़ां ई तव्हां वटि आहे। मिन क़बिल ऐं यातियकुमुल अज़ाब बग़दतन, जो ओचितो मौत अची वञेव, व अंतुम ला तशऊन, तव्हांखे शऊर बि न रहे त मां कहिड़ो ग़लती करे छॾी आहे, तव्हांखे ख़बर बि न रहे त मौत कॾहिं थो अचे। यातियकुमुल अज़ाब इहो ई आहे, या नेचुरल मौत अचे या कंहिं अज़ाब में मौत अचे। तंहिंजे करे पोइ छा चवंदव, पोइ ज़रूरु चवंदव जेको अलाह चए थो मूंखे ख़बर आहे चवंदो। छा चवंदव, अन तक़ूल, पोइ मतां अची चओ, तक़ूल नफ़्सुन या हसरता अला मां फ़रत फ़ी जंबिल्लाह, करे चवंदा हाय मूंखे हसरत आहे, मां अलाह जे मामले में कहिड़ियूं ग़लतियूं करे वेठुसि। व इन कुंतु लमिन सौखरीन, आऊं त अलाह जी ॻाल्हियुनि ते इहे टोकूं कंदो हुउसि, मश्करी कंदो हुउसि, इहा ॻाल्हि कान्हे हाय मां पाण खे मारे छॾियो, मूं छा कयो। ऐं तक़ूल, या वरी मतां चओ लो अन अलाह हदानी लकुंत मिनल मुत्तक़ीन, कि मां मुंहिंजो कहिड़ो आहे, मूंखे अलाह हिदायत छो न ॾिनी। अस्तग़फिरुल्लाह अस्तग़फिरुल्लाह, वॾो अलाह ते पइजी वियो। बाबा अलाह तव्हांखे हिन दुनिया में खाइण पियो शयूं ॾिननि, क़ुर ॾिनो अथई, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत ॾिनी अथई, तव्हांजो कमु आहे। हाणे तव्हां जेकॾहिं MA था कयो या PhD था कयो त पढ़ो कोन था ऐं चओ था त इहो जेको PhD जेको ॾियनि था इहो मूंखे जेको आहे सो PhD ॾियनि या मूंखे सेखारनि, तोखे पाण में नथो करी न, हिन दीन जे मामले वरी अलाह ते ॾोह हणी था छॾनि। ऐं तक़ूल हैन तरल अज़ाब, ऐं पोइ वरी इन ओॾी महिल न चइजो जॾहिं अज़ाब ॾिसंदव, छा चवंदा लो अनली करतन, त जेकॾहिं सेकंड चांस अलाह साईं मूंखे ॾिए थो फ़अकून मिनल मुहसिनीन, पोइ त मां ॾाढो भलारो थी वेंदुसि। ईअं बि न चओ, चवणु तव्हांजो बेकार आहे, कोन्ह थींदो ईअं। पर अलाह चए थो असल ॾोह छा आहे, भला कद जात आयाती, तव्हांखे क़ुर पहुचाए वियो, घर घर में क़ुर पियो आहे, मानाउनि सां पियो आहे। असां अरबनि वांगुरु रुॻो हिननि जो अरबी पढ़ी था वञूं बसि। भाई अरबी पढ़णु मां हिकिड़ो वसीलो आहे माना ताईं पहुचण जो, पढ़ंदासीं न त माना कीअं ईंदी। बसि तव्हां इनखे अमल सम्झो आहे, इहो अमल आहे। चए थो त बलकद जात आयाती, तव्हां वटि मुंहिंजो क़ुर जो आयतूं आयूं, फ़क़ज़ब्त बिहा, तव्हां इनखे कोन लेखियो, वस्तकबरत, इन ते तव्हां टेगर कई, व कुंत मिनल काफ़िरीन, रिज़ल्ट में तव्हां काफ़िर थी वियो ऐं जहन्नम में हलिया वियो। तंहिंजे करे अलाह छा थो चवे, यौमल क़ियामत, क़यामत जे ॾींहं ते तरल लज़ीन कज़बू, जिन हिन खे माना पढ़णु न, माना हिन ते ध्यानु ई न ॾिननि, उन चए थो जेके हिन खे कूड़ो कयो अलाह, त उन ॾींहुं अलाह जे आॾो जॾहिं तूं उन्हनि शख़्सनि खे ॾिसंदो जेके हिन सां परे रहिया, चए थो उन्हनि खे ॾिसंदो वुजूहु मुसवदतुनि, कारो चहिरो कारो हूंदनि। त पोइ अलाह असांखां थो पुछे, हाणे जहन्नम में वेंदा न, अलैस बि जहन्नम मुसवलिल मुतकबरीन, अहिड़नि तकबर करण वारनि लाइ छा जहन्नम सही जाइ न आहे, डिज़र्व नथा कनि जहन्नम खे। इहो तकबुर आहे न, अलाह जी ॻाल्हि न ॿुधणु। तव्हां ऑफिसर में वेठा आहियो ऐं तव्हांजो हिकिड़ो ऑफिसर अचे थो, तव्हां ॻाल्हि कंदो कन हल मां नथो ॿुधां, DC तव्हांखे जेकॾहिं स्टाफ खे चए मां न ॿुधंदुसि, कमाल आहे। वयुनजिल्लाहु लज़ीन तक़ऊ बिमफ़ाज़तिहिम, अलाह फरमाए थो अलाह निजात उन्हनि खे ॾींदो जेके अलाह जे खां ड्रिगा, अलाह जे हुकुमनि ते हलिया, अलाह जूं ॻाल्हियूं, अलाह जा ॻाल्हियूं जेको असां क़ुर में ॻाल्हायो अथई, कनु ॾेई ॿुधूं ऐं अदब सां ॿुधूं, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके असांखे सम्झायो आहे उनखे अदब सां ॿुधूं, त उन्हनि खे छा थींदो, ला यमसुहुम सू, त इन्हनि खे को बि तकलीफ़ कान पहुचंदी, वला हुम यहज़नून, ऐं न हिननि खे को ग़म पहुचंदो। ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ ॻाल्हाईंदा।
अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम, आऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। असां क़ुरान मां उहे जेके असां सां गुफ़्तगू थींदी मरण महिल हशर जे मैदान ते, इन्हीअ ते ऐं जेको अलाह असां सां ॻाल्हाईंदो क़ुरान में ॾिनलियूं आहिनि, इन्हीअ ते असां ग़ौर करे तव्हां ताईं पहुचाईंदा। हाणे अचूं था ॿियो मुकालमो कहिड़ो, त जॾहिं जहन्नम में हलिया था वञनि अंदरि, उते छा था कनि, छा था ॻाल्हाइनि, कीअं था मथो पिटनि, कहिड़ियूं ॻाल्हियूं था कनि, अॼु असीं उन ते था अचूं। हींअर हाणे अंदरि जहन्नम में पहुची विया आहिनि, क़ुर में उन्हनि जो कुझु ज़िक्र आहिनि। पहिरियों ई त अलाह फरमाए थो, योम यदु ज़ालिम अला यदई, पहिरीं तो ते जहन्नम में वेंदा त चए थो त इहे ज़ालिम पंहिंजे पंहिंजे हथ खे चक हणंदा, चक हणंदा वेंदा, हणंदा तव्हांजो हिन कुल्हे ताईं हथु ईअं थी वञे अॻड़ियूं। यकूल या लई तैं नित ख़स्त मां रसूल सबीला, हाय घोड़ा घोड़ा ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारो रस्तो छो न वरितो, उन जे मां चवण ते हलां हा, उन जेको असांखे क़ुर उनखे पढ़ां हा। हाणे चवंदो त वरी चवंदो या वई लता लेतनी लम अतख़िज़ फुलानन ख़लीला, चए थो हाय घोड़ा ग़लती थी वई, ऐं अहिड़नि ठगनि सां दोस्ती छो रखी, इहे जेके तकीरूं कंदा, जुबा पाए मथे ते पटका ॿधी ऐं अलाए छा कंदा, मां इन्हनि मूंखे गुमराह कयो। लक़द अज़ल्लनी अन ज़िक्र, इन्हनि मूंखे क़ुर खां परे करे छॾियो। चवंदा क़ुर तव्हां माना सां न ॿुधो, इहो आलिमनि जो कमु आहे। पोइ अदा पेपर बि आलिम ॾियनि अलाह खे न, असां पोइ असां छा जे लाइ असांखे जहन्नम में विझंदो। जेकॾहिं हीउ कोर्स ई मूंखां मथे आहे त पोइ मां छा कयां, पोइ मां कीअं पास थींदुसि। ॿुधी ॿुधी त मां कोन पास थींदुसि, कॾहिं तकीर ॿुधमि कॾहिं न ॿुधमि, हिन में त मूंखे पूरी डिटेल मिले थी। ऐं जेकॾहिं हिन जे मूंखे सिंधीअ में तर्जुमो मिली वियो त हाणे मूंखे कंहिंजी ज़रूरत कान्हे, किथे मुझंदुसि त ज़रूरु कंहिंखां पुछंदुसि। साॻे नमूने सां अंग्रेज़ छो नापास थींदा, हू छो हाणे हुनखे चऊं त अरबीअ में रुगो तूं तिलावत कंदो वञु, तिलावत कंदो वञु, बाक़ी अंग्रेज़ी में माना न कर, पोइ मुस्लमान कीअं थींदा, चाइना में कीअं मुस्लमान थींदा। त चवनि था त या चए थो त लक़द अज़ल्लनी अन ज़िक्र बस जानी, असां क़ुर आयो असांखे इन खां गुमराह करे छॾियऊं तकीरूं करे करे। वकान शैतान इंसान ख़ज़ूला, बेशक इंसान शैतान खे बर्बादु करण वारो आहे ऐं इन्हनि खे इन शैतान तयारु कयो आहे। तंहिंजे करे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं जहन्नम में वेंदा न माण्हू, त पोइ छा चवंदो, काल रसूल या रबी इन क़ौम इत्तख़ज़ू हाज़ल क़ुरान महजूरा, अलाह साईं मुंहिंजी उमत क़ुर खे छॾे ॾिनो, कोन ॿुधनि कोन सम्झनि कोन कनि। जॾहिं कंहिंजूं मानाऊं हर 150 ॿोलियुनि में हिन जी मानाऊं थियलियूं आहिनि, पोइ छा थींदो। हाणे जहन्नम जो सीन अचनि, उहा बुर्ज़तल जहीम लिल ग़ावीन, अहिड़नि बेकार माण्हुनि लाइ जेके फेल थिया आहिनि, इन लाइ जहन्नम खे बाहि वधाई वेंदी। कील लहूं, उनखां पुछींदा ऐं न मां कुन तुम ताबदून, तव्हां रब खे छॾे ॿियनि खे कीअं पुकारींदा हो, ताबदून मिन दून अल्लाह, अलाह खे छॾे ॿियनि खे चवंदो फलाणा मूंखे पुट वठी ॾे अलाह खां। हल यंसुरूनकुम ओ यंतसिरून, चई भला उहे जेके आहिनि जिन खे सॾींदा हो, छा तव्हांजी हाणे मदद कनि था या पंहिंजी मदद कनि था। वक़ुब किबूफ़िया उमुल गाउन, पोइ जहन्नम में ठोके अंदरि विधो वेंदो उहे जेके गुमराह हुआ। व जुनूदिल इब्लिस अजमऊन, ऐं शैतान ऐं उन लाइ जेका जिन आहिनि सभिनी खे जहन्नम विधो। हाणे शैतान जो वॾी कम्यूनिटी आहे जिननि जी, तमामु वॾी, इहे सभु इन जी ज़ुरियत आहे छा आहे मूंखे इन जी डिटेल न आहे, पर आहिनि। हाणे इहे जेके जिन आहिनि इहे शैतानी जिन आहिनि, इन्हनि जो कमु आहे तव्हांजे दिलि में विसवसो विझणु, इन्हनि जो कमु आहे त इंसान जी शिकिल इख़्तियार करे तोसां गुफ़्तगू करणु, इन्हनि जो कमु आहे त तव्हां सां कन में ॻाल्हाईंदा, त तव्हांखे चवंदा त तूं अलाह जो वॾो वली थी वियो आहीं। मुंहिंजे दोस्त जे कन में उहो ॻाल्हाए पियो, मां हुनखे सम्झायो, मुंहिंजे मथां चरियो थी, चए त मूंखे चवनि था त तूं अलाह जो वली आहीं, वरी मां क़ुर थो पढ़ां, चवनि था आमीन आमीन, वरी रोई था ॾेखारीनि। इहे सभु ठगियूं आहिनि, इहे सभु ठगी जा ठा आहिनि। त पोइ अलाह ताला अच्छा ॿिया जेके आम जिन आहिनि उहे बि आहिनि, लेकिन उन्हनि जो हिननि में फ़र्क़ु आहे। उहे बि असां वांगुरु इंसाननि वांगुरु इंसान आहिनि, निमाज़ी आहिनि, पंहिंजो नेक शख़्स आहिनि, के बद आहिनि, के मुस्लमान आहिनि, के हिंदू, हर कंहिं जे क़िस्म जो उनजो पंहिंजो ग्रुप आहे। लेकिन उहे जिन बि हिन दुनिया में रहंदा, लेकिन उनजा लेयर मुख़्तलिफ़ आहिनि। थी सघे थो जितां मां दर्स ॾियां थो उतां हुनजी ट्रेन पई थी गुज़रे, तंहिंजे करे असांजो हुन सां तालुक़ु न आहे, बल्कि उहे कॾहिं बि असां सां तालुक़ु रखियो ई कोन अथनि। किथे न क़ुर में असां ॿुधो आहे, न कंहिं हदीस में। ऐं जेको बि तालुक़ु आहे सिर्फ़ु शैतानी जिन असां रखे सघनि था। पर मां हिन में आर्ग्यूमेंट ॾींदो आहियां, मिसलन इहे जेकॾहिं जिन तावन रखनि, केतिरा ग़रीब माण्हू बुख में मरनि था, उनखे मानी ॾींदा आहिनि कॾहिं, पंहिंजे जिननि खे ॾींदा। जेकॾहिं को ग़रीब असां आहियूं, असां जेको आहे सो मिसाल तौरु हिकिड़ो बुख थो मरे मानी ॾींदासीं न, कॾहिं असां कंहिं बुखियल जिन खे मानी ॾींदा आहियूं, छो त असांजो तालुक़ु ई कोन्हे को। जेकॾहिं इहो ग्रुप जिननि जो तालुक़ु रखे हा न, त सभ खां पहिरीं जेको आहे सो जॾहिं इमाम फ़ुरात जे मैदान ते उन्हनि खे उञ में हुई तकलीफ़ हुई, ॿार पाणीअ लाइ पियो घुरनि, ऐं उञ में जेके सो उनजा साह पिया निकिता, त उहे जिन उन्हनि खे पाणी त पहुचाइनि हा, त अचे वठो पाणी, इहो बि कोन हो।
तंहिंजे करे हुनजो असां सां तालुक़ु कोन्हे। इहे सिर्फ़ु शैतानी जिन आहिनि जेके असां सां तालुक़ु रखनि था। त चए थो त पोइ व जुनूदुल इबलीस अजमऊन, जिननि जो वॾो लश्कर उहो बि जहनम ईंदो। व कालू वहूं फ़िया यख़्तसिमून, ऐं उते वरी विढ़ंदा हिक ॿिए सां जहनम में। छा चवंदा? ताल्लाहि इन कुन्ना लफ़ी ज़लालिल मुबीन। ऐं चए थो त असां वॾी गुमराही कई। कहिड़ी गुमराही कईसीं? इज़ नुसव्वीकुम बिरब्बिल आलमीन, असां तव्हांखे रब जे बराबरि कयो। हीअ कंहिंखे था चवनि जंहिंसां शिरक कयो आहिनि, जिन शिरक करायो। हिकिड़ा त अलाह जा वली आहिनि, उन्हनि त कॾहिं बि कोन्ह चयो आहे त तव्हां असांखे सॼो। लेकिन के अहिड़ा ठग आहिनि दुनिया में जेके पटको ॿधी वेहंदा आहिनि ऐं चवंदा आहिनि त असां ई तव्हां खां अलाह खां कमु कराए ॾींदासीं, असां तव्हांखे तावीज़ लिखी था ॾियूं, इहो तव्हांजो अलाह कमु कंदो। सुभान अलाह, माना इहो तावीज़ लिखी तव्हां अलाह ॾे पोस्ट था कयो, वरी अलाह सां तव्हांखे सलाम करे चवंदो ठहियो तव्हांजो मूं वटि पोस्ट आहे, इहे मां जो कमु थो कयां। ख़ुदा जो ख़ौफ़ कनि त अलाह चए थो त पाण छा था चवनि? चवनि था त ताल्लाही इन कुन्ना लफ़ी ज़लाल में, उते जहन्नमी चवंदा हाय मरी वियासीं, असीं सफ़ा गुमराह हुआसीं। कहिड़ी गुमराही कईसीं? इज़ नुसव्वीकुम बिरब्बिल आलमीन, जो असां तव्हांखे कूड़नि पीरनि खे चवंदा त असीं तव्हांखे रब्बुल आलमीन जे बराबरि कयो, माना उहे असांखे कमु करे था ॾियो। वमा अज़लना इल्लल मुजरिमून, असांखे इन्हनि मुजरिमनि गुमराह कयो, ॿियो कंहिं न कयो। हाणे चवनि था फमा लना मिन शाफ़ीन, हिते त असांजी का शफ़ात करण वारो बि कोन्हे को। वला सिद्दीक़िन हमीम, न को गहरो को दोस्त आहे। फलो अन लना करतन फनकून मिनल मोमिनीन, चए थो अलाह जेकॾहिं असांखे सेकंड चांस ॾींदो न त असां तौबा करे चऊं था त असां ईमान आणींदासीं, शिरक कोन कंदासीं, सिर्फ़ु अलाह जी इबादत कंदासीं। हाणे छा थींदो? हाणे कयो न, जेरा वेठा इहा शइ हाणे करे सघो था, हाणे तव्हां कयो न। उते चवंदो त साईं हाणे त असांजो को बि दोस्त कोन्हे को, काश असांखे सेकंड चांस मिले त असां मोमिन थी वेंदासीं। तव्हांखे फस्ट चांस में फस्ट चांस मिलियो पियो अथव न, सेकंड चांस कॾहिं कोन मिलंदो। अलाह फरमाए थो, वरी थो चए सीकल जीअं न कफ़रू इल जहन्नम ज़ुमरा, पोइ चए थो त हकलियो वेंदो, जीअं न गॾहनि खे हकलिबो आहे, ॿकरियुनि खे ईअं लठियुनि सां हकलियो वेंदो काफ़रनि खे। काफ़र माना जेको जहन्नम में फेल थी आहे, पोइ वरी मुस्लमान ई हुजनि। चए थो उन्हनि खे जहन्नम में जॾहिं सॼे वॾे ग्रुप में मोकिलियो वेंदो, हता इज़ा जाऊहा फुतिहत अबवाबा, जीअं दर ते पहुचंदा त उनजा फ़रिश्ता जेके आहिनि से दर खोलींदा। त एॾो धणो ॾिसी माण्हू जो जहन्नम में त फ़रिश्ता वाइड़ा थी वेंदा। कालल हम ख़ज़नत आहे, त उहे जेके चौकीदार आहिनि या जेके जहन्नम खे हलाइनि था, उहे चवंदा अलम यातकुम रुसुलुन मिनकुम अबा, तव्हां कहिड़ी क़ौम आहियो, तव्हां जेको रसूल कोन आयो छा? हा, रसूल सल्लम फरमायो आहे त 1,24,000 नबी, माना कंहिं बि क़ौम खे छॾियो कोन अलाह ताला बिना हिदायत जेको माण्हू मोकिले उनखे सम्झाए त हीउ करिणो आहे, त हू वाइड़ा थी वेंदा त चवंदा वकाल अलहम ख़ज़नत अलहम यातकुम रुसुलुन मिनकुम, चई तव्हां मां, मिनकुम माना तव्हांजी ॿोली ॻाल्हाईंदड़, माना त चवंदा त अड़े तव्हां ॾे को रसूल कोन आयो छा? यतलून अलैकुम आयात रब्बिकुम, ऐं तव्हांखे क़ुर पढ़ी कोन ॿुधाई। व युनज़िरूनकुम लिका यौमिकुम हाज़ा, ऐं अॼु जेका सीन थियणी आहे इन जी तव्हांखे एडवांस में ख़बर कोन्हे न, क़ुर में हुन बि ॾसियो हूंदो तव्हांखे। छा था चवनि? कालू भला न बाबा, इहो ॻाल्हि ग़लति आहे, वाक़ई असां ॾे आयो ऐं असां इंफॉर्मेशन पहुती, असां कन न ॾिनो। वलाकिन हक़त कलमतुल अज़ाब अल काफ़रीन, पर छा आहे त इन्हनि ते अलाह जो जेको आहे अज़ाब हक़ थी वियो आहे। पोइ छा चवंदा? कील अदख़ुल अबवाब जहन्नम ख़ालिदीन फ़िहा, चवंदा हाणे अॻिते वञो, ॿिया दरवाज़नि खुलंदा वेंदा, हर माण्हू पंहिंजे हिसाब सां उन डिपार्टमेंट जहन्नम में वेंदो। उदख़ुलू अबाब, जहन्नम जे दरवाज़नि में दाख़िल थियो, ख़ालिदीन फ़िहा, इतां हाणे निकिरंदव कॾहिं बि कोन, हमेशह अंदरि वञी वेहंदव। फ़बेस मसवल मुतकबरीन, इहो पुछड़ी जाइ आहे तकबुर करण वारनि जे लाइ, जो हिन दुनिया में तव्हां तकबुर कयो। ऐं जेके जन्नत में वेंदा, हाणे ॾिसो न अलाह जो पंहिंजो सिस्टम आहे, छॾे ॾींदो बसि, पिया हुजनि जन्नत वारा वेठा हुजनि, अलाह जी मर्ज़ी आहे। अलाह फरमाए थो यौम यहशुरुल अअदाउल्लाह इलन नार, चए थो जंहिं ॾींहुं अलाह जे दुश्मननि खे बाहि ते गॾु। हाणे अलाह जा दुश्मन कहिड़ा आहिनि? सभ खां पहिरीं त अलाह जो दुश्मन इहो आहे जेको पंहिंजो धंधो कोन थो करे, तकीरूं करे ऐं मुरीद कूड़ा ठाहे उन्हनि खां ॾोकड़ थो वठे। हालांकि इमामनि जेके बि गुज़रिया आहिनि सभु पंहिंजो धंधो कंदा हुआ, सभु पंहिंजो, को ज़ात ते वेठो खाए, को जेको आहे सो पटका ॿधी चए थो मां वॾो पीर आहियां उहो वेठो खाए, को वरी तकीरूं करे वरी ॾोकड़ वेठो माण्हुनि खां वठे। त चए थो योम, इहे सभु अलाह जा इहे दुश्मन आहिनि जो माण्हुनि खे ख़राबु था कनि। रब चए थो योम युशरल अअदाउल्लाह इलन नार, जॾहिं अलाह जे दुश्मननि खे बाहि ते आंदो वेंदो, फ़ोम यूज़ उनखे विरहायो वेंदो मुख़्तलिफ़ अज़ाबनि में, छो त हर कंहिंजो गुनाह पंहिंजा आहिनि, उनजा डिपार्टमेंट अज़ाब जो ॿियो आहे ऐं इंटेंसिटी अज़ाब जी ॿी आहे। हता एज़ामा जाऊहा, ऐं पोइ अलाह फरमाए थो त
त जॾहिं उते ईंदा शहद अलहिम समहुम अबसारहुम व जुलूदहुम। हाणे जेके जॾहिं हुन जा गुनाहनि जी ॻाल्हि निकिरंदी न त हुन गुनाह जी शाहिदी ॾींदा हुन जा कन, हुन जूं अखियूं ऐं हुन जे खलूं बेमा कानून यामूं जेके अमल कया अथनि। हाणे जो क़यामत जे मैदान ते इहा इन शाहिदूं ॾींदा, उनजी खल ॾींदी त पोइ चवंदो छा चवंदो, वकालू ले जुलूदुम, पोइ पंहिंजे खलुनि खे चवंदो लिम शइ तुम अलाईंदा, चए वेड़े वाह असांजे मथां शाहिदी छो ॾिनी अथव। कालू चवंदा अंतकन अल्लाहु लज़ी अंतक कुल शयूं, चई असीं छा कयूं, अलाह असांखे ज़बान ॾिनी, अलाह जंहिंखे चाहे तंहिंखे ॻाल्हाइण जी ज़बान ॾेई सघे थो, उहो ख़लक़कुम अवल मर्रा भई ऐं जेको आहे सो हुन तव्हांखे पहिरियों दफ़ो पैदा कयो, पोइ इलाही तुरजो ऐं तव्हांखे अलाह ॾे वापसि अचिणो आहे। ऐं तंहिंजे करे अलाह चए थो वमा कुंतुम तस्ततिरून ऐं यशद अलैकुम समअकुम अबसारुम जुल, चई तव्हां जेका बि बुराई कंदा हो न, हलो दरवाज़ो बंदि करे कंदा हो, पर तव्हांजे जेका खलुनि खे ख़बर कान्हे त तव्हां छा वेठा कयो, छा तव्हांजे कननि ऐं अखियुनि खे ख़बर न आहे त तव्हां छा था कयो। त चए थो इन्हनि खां त तव्हां लिकिया ई कोन ऐं न को लिकी सघियो पिए, वलाकिन ज़ननतुम, पर तव्हांखे वरी इहा पक ई त हाणे मूं दर बंदि कया, मां लिकी इहो कमु कयां थो, अन अलाह यालम कसीरन में मां तअलमून, तव्हांखे इहो शक हो त अलाह अन अलाह ला यालम कसीर, त अलाह खे ख़बर कान पवंदी, छो त मूं दर बंदि कया आहिनि, कंहिं ॾिठो बि कोन्हे, त इन करे अलाह खे बि घणी ख़बर कान पवंदी। त अलाह फरमाए थो ज़ालिकुम ज़न्नकुम लज़ी ज़ननतुम रब्बकुम, चए अड़े बेवकूफ़, इहो तव्हां अलाह जी ताक़त जे बारे में इहो तव्हां अंदाज़ो लॻायो आहे, इहो तव्हांजो ज़न्नो अलाह जे बारे में त माना तव्हां दर बंदि कया आहिनि त हाणे अलाह तव्हांखे कोन ॾिसी सघंदो। अर्दाकुम फ़अस्बहतुम मिनल ख़ासिरीन, ऐं तव्हां हींअर इन अक़ीदे जे करे त हाणे दर बंदि कया त अलाह कोन ॾिसंदो, बाबा अलाह जा हे सभु खलूं कन अखियूं सभु अलाह जूं आहिनि न, तव्हांजूं त कोन्हनि के, या तव्हां वठी आया आहियो किथां, त पोइ तव्हां वेंदव खसारे में। तंहिंजे करे अलाह चए थो त हाणे जेकॾहिं जहन्नम में जॾहिं कुटबा न, पोइ छा थो चए, ईअं यसबिरू फन्नार मसवलम, जेके इन ते बर्दाश्त कयो, सबुरु कयो जहन्नम ते, इहो आहे तव्हांजो हाणे रहाइश। वई यस्तातिबू फमा हुम मिनल मोतबीन, पर जेकॾहिं तव्हां तौबाऊं कंदव त तौबा तव्हांजी क़बूली कान थींदी, छो त तौबा जो वक़्तु गुज़री वियो आहे, तौबा जो वक़्तु हाणे ई आहे, रमज़ान जो महीनो आहे, सुबुह जो निमाज़ खां पढ़ण खां फजर जी निमाज़ खां तौबा, अचो हिन मस्जिद में जिते क़ुर जो तर्जुमो थियो त इहे ई ॻाल्हियूं तव्हांखे हुते मिलंदियूं। 3 कलाक लॻंदा, छा थींदो, 3 कलाक तव्हां हिन ते फिल्मुनि ते कोन गुज़ारींदा आहियो टीवीअ ते, 3 कलाक तव्हां वञी यारनि सां तास ते कचहरी कोन कंदा आहियो, नशनि ते कोन वेहंदा आहियो, जेकॾहिं तरावीन जे लाइ 3 कलाक वेठो त चवंदासीं, चओ था त असीं मरी वेंदासीं। अलाह फरमाए थो वकयज़न लहुम कुरना फ़ज़य्यनू लहुम मा बैन ऐदिहिम व मा ख़ल्फ़हुम, अलाह फरमाए थो त हिन जी माना थोरी ॾुखी आहे, ऐं मां हेठी माना कयां थो, पर पोइ मां तव्हांखे ॾिसी वरी मोटी स्लाइड नंबर 113 हा अची वई ज़हन में अची वई। वकयज़न लहुम कुरना, चए थो त तव्हांजे मथां तव्हांजो यार शैतान मुक़ररु कयोसीं तव्हांजे अमलनि जे करे, फ़ज़य्यनू लहुम मा बैन ऐदिहिम व मा ख़ल्फ़हुम, उहो तव्हांखे जेके अमल बुछड़ा कयो पिया न, उहो तव्हांखे आइडिया पियो ॾिए त हे त तव्हां बहितर कमु था कयो, हे त मॉडर्न कमु था कयो, तव्हां पैसे वारा हो तॾहिं था इहो कमु करे, ग़रीब त कोन करे सघंदो, त उहो तव्हांखे फ़ज़य्यनू लहुम मा बैन ऐदिहिम व मा ख़ल्फ़हुम, अॻियूं पोयूं ॻाल्हियूं मुज़य्यन कंदो, पोइ हक़ अलैहिमुल क़ौल फ़ी उममिन क़द ख़लत मिन क़ब्लिहिम मिनल जिन्न वल इंस इन्नहुम कानू ख़ासिरीन, त अलाह चए थो इहो जेको ॻाल्हि आहे, इन्हीअ जो फ़ैसिलो थियलु आहे त इहे चाहे जिन कनि इंसान कनि, इहे आहिनि खसारे वारा। तंहिंजे करे माण्हुनि खे गुमराह करण जे लाइ ऐं पंहिंजे इन ठगनि खे ठगी करण जे लाइ तव्हांखे चवंदा क़ुर जी माना न कयो। हा हाणे बि न, मके में जॾहिं अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तबलीग शुरू कई त पंहिंजो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो अचे मके में, निमाज़ पढ़ंदो हो इशा फजुर जी, त क़ुर ॾाढा आवाज़ सां कंदो हो, त हे सभु ॿुधंदा। हाणे अरब हा न, त माना त हुनखे ईंदी हूंदी। वरी ॿिया जेकॾहिं मुस्लमान थींदा विया त उहे जमायत कंदा हुआ उते, त वरी क़ुर पढ़ंदा हुआ, त हाजी जेके सो अची ॿुधंदा हुआ। हाणे कीअं रोकनि, उहो त अरब आहिनि, अरबी अचेनि थी, पर जे असां जहिड़ा माण्हू हुजनि हा त हुननि खे चवनि हा त हिन खे चओ त माना न कजो, बाक़ी अरबी पिया ॿुधो, जेतिरी उमिरि ॿुधो, असांखे ईअं चवनि हा, लेकिन हो त अरब आहे। हाणे कीअं रोकनि, पोइ चवणु लॻा पाण में फ़ैसिलो कयूं, वकाल ज़ीन कफ़रू ला तस्मऊ लिहाज़ल क़ुर, पाण में वेही फ़ैसिलो कयूं त क़ुर तव्हां न ॿुधिजो, जे ॿुधंदव त तव्हांखे फांसी ॾी वेंदव।
चयूं त पोइ हे जेके हाजी अचनि था ॿार हरम में इहो जेको वठी वञी ॿुधनि था त चई त अलगऊ फी तव्हां हुते दुहल वॼायो तूतारी वॼायो त जीअं अरबी क़ुर हुन जे कननि में न पहुचे लअल्लकुम तग़लिबून त जीअं तव्हां ग़ालिब रहो। हे जेके तव्हां 360 बुज़ुर्गनि जूं हे जेके मूर्तियूं लॻायूं जिन में पेतियुनि में ॾोकड़ पिया था पवनि ऐं इन्हीअ जे करे असां पैसे वारा आहियूं असांजो ग़लबो आहे न त ग़लबो ख़तमु थी वेंदो। जॾहिं इहो ई कमु न रहंदो क़ुर थो चवे त घुरो अलाह खां घुरो त माना हे सभु छुटा न सभु शयूं छुटियूं। अच्छा हाणे ॻाल्हि इहा त हींअर प्रोग्राम जो ख़तमु थिए थो पर अञा हे मुकालमा हलंदा तंहिंजे करे इन्हनि खे मां सुभाणे वरी खणी हलंदुसि। अलाह ताला अञा हशर जे मैदान ते वरी इहे जेके शिरक कराईंदा न जिन शिरक कयो त उन्हनि जो अञा गुफ़्तगू हले थी पई। पोइ अलाह ताला खां मां दुआ कयां थो त इनशा अलाह ताला सुभाणे बि हिन प्रोग्राम खे जारी रखंदुसि ऐं अलाह ख़ैर कंदो इनशा अलाह। सुभान रबिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।